अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदो। हिकु हफ़्ते जे ब्रेक खां पोइ हिकु दफ़ा ॿीहर अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। ऐं अॼु मां तमामु घणी ख़ुशि आहियां। ऐं नसीर ऐं मज़ाक नथी कयां, ऐं सच में तमामु घणी ख़ुशि आहियां। जी बिल्कुलु, नज़र बि अचे थो ख़ुशि आहियो ऐं ईअं ई असांजी दुआ आहे तव्हां सदाईं ख़ुशि हुजो। ऐं मूंखे त ख़बर आहे अव्हां अॼु छो ख़ुशि आहियो या इन ख़ुशीअ जो ज़िक्र अव्हां छो छेड़ियो आहे, पर मुंहिंजी इहा ख़्वाहिश बि ज़रूरु हूंदी त अव्हां असांजे ॾिसंदड़नि खे बि ॿुधायो त नेठि अॼु अव्हीं छो ख़ुशि आहियो ऐं उन ख़ुशीअ जो राज़ छा आहे। राज़ इहो आहे, ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, तव्हां ख़ुशीअ खे ॾींहंनि जी ज़रूरत न हूंदी। पोइ बि मां अवां सभिनीनि खे ॿुधायां थी पंहिंजे नाज़रीन खे त सॼी दुनिया में अॼु ख़ुशीअ जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। अवां सभिनीनि खे मुबारक हुजे ख़ुशीअ जे आलमी ॾींहं जी। ऐं नसीर साहिबु अव्हांखे बि मुबारक हुजे। अव्हांखे बि मुबारक हुजे। ऐं बिल्कुलु तानिया सही पियो चए त अॼु सॼी दुनिया में ख़ुशीअ जो आलमी ॾहाड़ो मल्हाए पियो वञे। यूनाइटेड नेशन जे प्लेटफॉर्म तां हर साल 20 मार्च ते हीउ ॾहाड़ो मल्हायो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु इहो आहे त हेल्दी लाइफ, ख़ुशी वारी ज़िंदगी गुज़ारियो, पंहिंजे लाइ बि ख़ुशीअ जा सबब तलाश कयो ऐं ॿियनि माण्हुनि लाइ अव्हां ख़ुशीअ जो सबबु बणिजो ऐं जेतिरो थी सघे ख़ुशियूं विरहायो, छाकाणि ख़ुशियूं विरहाइण सां वधंदियूं आहिनि। बिल्कुलु नसीर। अच्छा, ॾुख हुजे या सुख, वक़्तु जेको आहे उहो गुज़री ई वेंदो आहे। ॾुखियो वक़्तु हुजे या सुठो वक़्तु हुजे, टाइम त गुज़री वेंदो आहे। पर सुठी ॻाल्हि इहो आहे त जेको बि वक़्तु आहे हुन में जेके बि लम्हा अव्हांखे मिलनि था हुनखे सुठे नमूने सां गुज़ारो ऐं ख़ुशी गुज़ारो। पंहिंजे लाइ बि आसानियां पैदा कयो ऐं ॿियनि लाइ बि आसानियां पैदा कयो, ऐं ताकी उहे बि पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशी गुज़ारनि। बिल्कुलु। ऐं इहा बि ज़बरदस्त ॻाल्हि आहे त वाक़ई वक़्तु गुज़री वेंदो आहे, वक़्तु कंहिंजो बि इंतज़ारु नाहे कंदो ऐं उहो त गुज़रणो ई आहे। पोइ छो न उनखे बहितर कजे, उनखे सुठो गुज़ारिजे। ऐं ज़िंदगी वाक़ई ॾाढी मुख़्तसर आहे। असीं अॼु हिते वेठा आहियूं, का ख़बर न आहे त कंहिं पल में छा थियण वारो आहे। सो जेको वक़्तु मिलियो आहे हिन धरती ते असीं आया आहियूं, जेकॾहिं असीं उनखे सुठे अंदाज़ सां, यादगार अंदाज़ सां गुज़ारे वेंदासीं ऐं कुझु माण्हुनि जे लाइ को मिसाल क्रिएट करे वेंदासीं, कंहिंजे लाइ के आसानियूं पैदा करे वेंदासीं, त उहे माण्हू असांखे ज़रूरु यादि रखंदा। सो तानिया सही चयो त न रुगो पाण ख़ुशि रहो, पर ॿियनि लाइ बि ख़ुशीअ जो सबबु बणिजो। ऐं जेका बि ज़िंदगी, जेको बि वक़्तु तव्हांखे, जेके बि पल मिलिया आहिनि उन्हनि खे यादगार बणायो ऐं उन्हनि खे ख़ुशगवार बणायो। बिल्कुलु, अव्हां सही पिया चओ। ऐं हीअ त ॻाल्हि थी ख़ुशी जी। हाणे मुल्क जी सूरतहाल जे बारे में बि कुझु ॿुधायो। बिल्कुलु, मुल्क जी सूरतहाल जेकॾहिं अचूं त कोरोना वबा जेका आहे उहा उन ते हावी आहे। ऐं हिकु भेरो ॿीहर जेके सरकारी अंग अखर आहिनि उहे ॿुधाइनि पिया त कोरोना जे केसिस में तेज़ी सां इज़ाफ़ो थिए पियो। कोरोना जे हवाले सां हिकिड़ी सुठी ख़बर बि आहे, उहा बि असांजे नाज़रीन जे इल्म में हूंदी, पर वरी बि जेकॾहिं अव्हां उन्हनि सां शेयर कंदा हलो त कोरोना जे हवाले सां हिकिड़ो ख़तरो त ज़रूरु आहे, परेशानी बि आहे, पर चङी ॻाल्हि बि आहे। बिल्कुलु हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त डॉक्टरनि खां पोइ हाणे पीड़सन जेकी वॾी जमात जा आहिनि उन्हनि खे बि वैक्सीन लॻाइण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। बिल्कुलु 60 साल खां वॾी जमात जा जेके बि माण्हू आहिनि सॼे मुल्क में उन्हनि खे मुफ़्त में कोरोना वैक्सीन जेका आहे उहा लॻाई वञे कोरोना खां बचाव जी। ऐं 1166 जेको सरकारी नंबर आहे उन ते जेके बि माण्हू 60 साल खां वॾी जमात जा आहिनि उहे पंहिंजो NIC नंबर जेकॾहिं मोकिलीनि था त उन्हनि जी रजिस्ट्रेशन थी वञे थी। पोइ उन्हनि खे जवाबी मैसेज मिले थो त फ़लाणे सेंटर ते, फ़लाणी तारीख़ ते, फ़लाणे टाइम ते वञो ऐं उहा वैक्सीन लॻारायो। सो इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़े साल जे अंदरि उनजी वैक्सीन बि तयारु थी ऐं पहिरें मरहले में पैरामेडिकल अमले ऐं डॉक्टरनि खे उहा वैक्सीन लॻाई पई वई। हाणे पीड़सन माण्हुनि खे लॻाई पई वञे ऐं असीं उमेदु कयूं पिया त जल्द ई मरहलो मुकमल थींदो ऐं पोइ जेके ॿिया माण्हू आहिनि, जेके नंढी जमात जा माण्हू आहिनि उन्हनि खे बि हीअ वैक्सीन लॻाइण जी शुरूआत जेका आहे उहा थी वेंदी, त जीअं हर माण्हू हिन वबा खां महफ़ूज़ रही सघे। नाज़रीन, ही त थी मुल्की सूरतहाल जे बारे में ॻाल्हि ॿोल, पर हाणे टाइम थियो आहे टॉप स्टोरीज़ जो। अचूं था ॾिसूं टॉप स्टोरीज़। हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ क़ाइमु कयल मुख़ालिफ़ धुर इतिहाद PDM जो पंहिंजो वजूद ख़तरे में पइजी वियो। ईंदड़ ॾींहनि में इतिहाद बरक़रार रही सघंदो या न, उन ते सवाल उथणु लॻा। छा नवाज़ लीग, JUI ऐं मुख़ालिफ़ धुर जूं ॿियूं पार्टियूं पीपल्स पार्टी खां सवाइ इस्तीफ़ा ॾेई हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाईंदियूं? मौलाना फज़लुर रहमान पारां मुख़ालिफ़ धुर इतिहाद खे बचाइण जी कोशिशूं। आसिफ अली ज़रदारी मियां नवाज़ शरीफ़ सां टेलीफोन ते राब्ता। पीपल्स पार्टी अहम फ़ैसिलनि लाइ 3 अप्रैल ते पार्टी जो इजलास सॾाए वरितो। अमरीका जी 19 वरनि जी गुलूकारा बिली एलिश ते इंस्टाग्राम ते पब्लिक थियल तस्वीर खे सिर्फ़ 6 मिंटनि अंदरि 1 मिलियन माण्हुनि लाइक कयो। गुलूकारा जा इंस्टाग्राम ते
78 मिलियन फॉलोअर्स आहिनि। मशहूर अदाकारा प्रियंका चोपड़ा कोरोना जे ॾींहनि में यादनि ते मुश्तमिल किताब लिखी वरिती। अदाकारा हिकु इंटरव्यू में ॿुधायो आहे त किताब लिखण जो फ़ैसिलो 2018 में कयो ऐं कोरोना वबा दौरान वक़्तु मिलण ते उहो कमु मुकम्मल करे वरितो। जी त नाज़रीन, टॉप स्टोरी तव्हां ॾिठियो। हाणे वठंदासीं मुख़्तसर ब्रेक। ऐं ब्रेक खां पोइ जेका महिमान शख़्सियत असांखे जॉइन कंदी उन्हनि जे हवाले सां मुख़्तसिर अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त पाण नौजवान डॉक्टर आहिनि ऐं ॾंदनि जी बीमारियुनि जा डॉक्टर आहिनि ऐं अॼु सॼी दुनिया में वात जी सफ़ाई जे हवाले सां जेको आलमी ॾिहाड़ो आहे उहो बि मल्हायो पियो वञे। हिन ॾिहाड़े जी केतिरी इंपॉर्टेंस आहे ऐं ॾंदनि जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि, उन सां कहिड़ा मसइला थियनि था जेकॾहिं असीं उन्हनि जी सफ़ाई नथा कयूं। इहे ऐं ॿिया खोड़ सारा सवाल असीं उन्हनि सां कंदासीं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे द मॉर्निंग ऑफ धरतीअ में चऊं था भलीकार। ऐं हींअर असां वटि जेका महिमान शख़्सियत मौजूदु आहे जंहिंसां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, उहे इंतिहाई पाण ॾाढा प्यारा आहिनि, क्यूट आहिनि ऐं नौजवान डॉक्टर आहिनि। ख़ासि तौर ते ॾंदनि जे बीमारियुनि जे हवाले सां उहे माहिर डॉक्टर आहिनि। ऐं असां प्रोग्राम में इहो ॿुधाईंदा हलूं त इहो सम्झो त असांजी फैमिली जो हिसो आहिनि ऐं असां मंझां जेके बि दोस्त आहिनि उहे अक्सर डॉक्टर साहिब वटि वेंदा आहिनि। सो अॼु असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ॾंदनि जूं जेके बीमारियूं आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, उहे कीअं थियूं पखिड़िजनि, उन्हनि खे कीअं रोके सघिजे थो ऐं पंहिंजे ॾंदनि जी जेकॾहिं असीं केयर नथा कयूं त कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं ऐं उनजी केयर कीअं करणु खपे। सो खोड़ सारा सवाल अव्हांजे ज़हननि में बि हूंदा, ईअं ई असांजे ज़हन में बि आहिनि, तानिया जे ज़हन में बि आहिनि। सो तानिया बि उन्हनि खां पुछंदी ऐं हिकिड़ो सवाल मुंहिंजे ज़हन में आहे, उहो मां बाद में कंदुसि डॉक्टर साहिब खां, त उहो ॾंदु केतिरो महांगो आहे ऐं कीअं लॻी सघे थो। सो डॉक्टर एहसन साहब अॼु असांजा महिमान आहिनि मॉर्निंग शो में। सो डॉक्टर साहब अव्हांखे भलीकार चऊं था, अव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। महिरबानी। अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? माशाल्लाह ज़बरदस्त। असीं बि ठीकु आहियूं। सेट कीअं थो लॻे असांजो? ज़बरदस्त, एक्सीलेंट, ॾाढो ज़बरदस्त सेट आहे तव्हांजो माशाल्लाह। ऐं असांजो नसीर साहब हमेशह वांगुरु जेको आहे ॾाढो स्मार्ट ऐं हैंडसम माशाल्लाह। हलो ठीकु आहे, वसूली थी वई तव्हांजी। न पोइ तारीफ़ कयो था त ॿिन्ही जी कयो न। मूंखे चाहे जेको पहिरीं हुनखे मां उनजी तारीफ़ कंदुमि। वसूली हो गई, मैंने बोल दिया वसूली हो गई। तव्हां ॿई माशाल्लाह सुठा लॻो था माशाल्लाह। सभ खां पहिरियों ॾंदनि ते ईंदासीं। ॾंदनि जी सफ़ाई केतिरी ज़रूरी हूंदी आहे? ॾिसो, जेतिरो मतिलबु असां पंहिंजे बॉडी जो ख़्यालु रखंदा आहियूं, सभिनि खां इम्पोर्टेंट जॾहिं तव्हांखे माण्हू सां मिलंदा न, त बींग अ डेंटिस्ट आउं नथो चवां, बींग आम माण्हू तव्हांखे नोट कंदो त ॾंद तव्हांखे नज़र ईंदा। ठीकु आहे, त तव्हांजी पर्सनैलिटी ते सभिनि खां वधीक इम्पोर्टेंट जेको फैक्टर हूंदो आहे उहो ॾंदनि जो हूंदो आहे। त एतिरी तव्हां पंहिंजे ॾंदनि जी एतिरी केयर कयो, जॾहिं तव्हां कंहिंसां ॻाल्हायो त कंहिंखे स्मेल न अचे, चमकंदड़ ॾंद मतिलबु सुठा सुठा नज़र अचनि, त ओतिरो मतिलबु तव्हां जेतिरी केयर कंदा ओतिरो वधीक सही आहे। ऐं केयर करण जा तरीक़ा हूंदा आहिनि। ॾींहं में सुबुह मतिलबु 2 टाइम ब्रश करणो हूंदो तव्हांखे। ठीकु आहे, 2 टाइम कीअं करणो हूंदो त हिकिड़ो सुबुह जो उथी करे पहिरियां ब्रेकफास्ट कयो। अक्सर माण्हू खे ख़बर न हूंदी आहे टाइमिंग जी त कहिड़े टाइम ते करणु खपे। माण्हू सुबुह जो उथी करे डायरेक्ट मतिलबु ब्रश कंदा आहिनि, ईअं न कयो तव्हां। पहिरियां ब्रेकफास्ट कयो, पोइ ब्रश कयो, त जीअं तव्हांखे वरी ॾंद गंदा न थियनि। ठीकु आहे, ॿियो दफ़ो राति को सुम्हण खां अॻु में तव्हां ब्रश करे प्रॉपर तरीक़े सां पोइ तव्हां सुम्ही सघो। त ईअं न तव्हां कुझु ब्रश करो वरी कुझु खाओ, ईअं न कयो। केतिरे टाइम जे लाइ? वेरी गुड क्वेश्चन। टाइम इहो आहे त तव्हां कुझु माण्हू छा कंदा आहिनि त हार्डली 30 सेकेंड ब्रश न कंदा आहिनि सही सां, त उन में तव्हांजे ॾंदनि जी सफ़ाई न थींदी आहे। 30 सेकेंड्स, ठीकु आहे, उन में तव्हांजा ॾंद पीला बि रहंदा ऐं सफ़ाई प्रॉपर न थींदी। ऐं उन में अहिड़नि माण्हुनि जी जंहिंजी सफ़ाई सही न थींदी आहे त उन में कैविटीज़ वधीक लॻंदियूं आहिनि, ॾंद पीला बि रहंदा आहिनि, सही आहे, ऐं ब्लड बि ईंदो आहे। घटि में घटि 2 खां 3 मिंट लाज़मी आहे तव्हां ब्रश कयो, 2 खां 3 मिंट। ऐं कोशिशि कयो ॾंद जो हर सरफेस अंदरां खां ॿाहिरि ताईं प्रॉपर साफ़ु थियणु खपे। 2 खां 3 मिंट। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मूं नोट कई आहे, मे बी आई एम रॉन्ग, ऐं जेके असांजूं ॾिसनि थियूं न्याणियूं उहे चिड़ी न पवनि मूं ते। मूं ॾिठो त मेकअप ते त 2 कलाक लॻाए छॾींदियूं आहिनि, ईअं आहे तानिया? बाक़ी जॾहिं ॾंद बुर्श करणो हुजे त 30 सेकेंड्स जीअं डॉक्टर साहिब चयो न, वाक़ई हुते 2 कलाक लॻनि था, बाक़ी हुते डिग्री थी वियो। ईअं आहे न? मूंखे न ख़बर। ईअं आहे सर? डॉक्टर साहिब जो जनरल हिकिड़ी राय, मुंहिंजो एक्सपीरियंस इहो आहे त माण्हू जल्दी में ब्रश कंदा आहिनि। माण्हू छा जे करे सुबुह जो सभिनी खे ऑफिस वञणो हूंदो आहे न, त इन करे टाइम इवन कॾहिं इवन बींग अ डेंटिस्ट मूंखे बि थोरो जल्दी में करणो हूंदो आहे, त आउं थोरो जल्दी कंदो आहियां। पर कोशिशि कंदो आहे त मतिलबु 3 दफ़ो ब्रश करे वठां, मतिलबु त जीअं प्रॉपर जेको आहे मुंहिंजा ॾंद साफ़ु हुजनि, किथे कैविटी न हुजे। त माण्हू कोशिशि सुबुह जे टाइम ते जेके ऑफिस माण्हू वर्किंग, चाहे वर्किंग वुमेन्स आहिनि, वर्किंग मेन्स आहिनि, जल्दी ब्रश कंदा आहिनि, जेको न करणु खपे। जल्दी न करणु घुरिजे। अच्छा, ही जेके ब्रेसिस लॻाईंदा आहिनि उन्हनि जा मतिलबु अलॻि ब्रशिस हूंदा आहिनि या जेके नॉर्मल सभु माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि?
उन्हनि जे लाइ नंढा नंढा ब्रश ईंदा आहिनि ऐं उनजो तरीक़ो बि अलॻि हूंदो आहे मतिलबु नॉर्मल असां ॾिसो हाणे जंहिंजा ब्रेसिस न आहिनि त नॉर्मल तव्हां मतिलबु मूवमेंट करे सघो था ब्रश खे अप डाउन ठीकु आहे पर जंहिंजा ब्रेसिस लॻल हूंदा आहिनि इन में तव्हां नॉर्मल मूवमेंट करे ई नथा सघो तंहिं करे उनजी मूवमेंट बि अलॻि हूंदी आहे ब्रश करण जी ऐं उनजा ब्रश बि अलॻि हूंदा आहिनि ऐं अक्सर माण्हू जे वाता बदबू चई सघूं था बदबू ईंदी आहे त हुनजी छा वजूहात आहिनि छो ईंदी आहे स्मेल इनखे असांजी टर्म्स में चवंदा आहियूं हेलिटोसिस ठीकु आहे उनजे मल्टीपल फैक्टर्स हूंदा आहिनि मल्टीपल वजह हूंदी आहे हिकिड़ी वजह हूंदी आहे त माण्हू को जेको आहे ड्रग्स वठंदा आहिनि माण्हू को मेडिसिन वठंदा आहिनि ख़ासि तौर ते जेके हाइपरटेंसिव माण्हू पेश हूंदा आहिनि जंहिंखे ब्लड प्रेशर आहे या शुगर आहे या का किडनी डिज़ीज़ आहे ठीकु आहे मतिलबु किडनी डिज़ीज़ आहे त अहिड़नि माण्हुनि खे जेको आहे नेचुरली हिकिड़ो जेको इहा स्टमक डिज़ीज़ आहे अल्सर्स आहिनि स्टमक अहिड़नि माण्हुनि खे नेचुरली मुंहुं मां स्मेल ईंदी आहे ॿियो माण्हू छा कंदा आहिनि त असां सभिनि खां इंपॉर्टेंट फैक्टर तव्हांखे ॿुधाईंदो शायदि अॻु में तव्हांखे ख़बर आहे डोंट थिंक के माण्हुनि खे हुजे या न हुजे असां सभु ब्रश कंदा आहियूं ठीकु आहे ब्रश तव्हां छा कंदा आहियूं ॾंद साफ़ु कंदा आहियूं सही आहे पर असांखे हिकिड़ो फैक्टर असां विसारे छॾींदा आहियूं ज़बान ठीकु आहे ब्रश करण खां पोइ तव्हां लाज़मी जेको ब्रश जो बैक साइड हूंदो आहे कोशिशि कयो अहिड़ो ब्रश वठो तव्हां जंहिंजो बैक साइड ते तव्हांखे स्टेपल्स जेको दाणा दाणा नज़र ईंदा आहिनि ठीकु आहे उन सां उनजी बैक साइड खां तव्हां ज़बान खे साफ़ु कयो ऐं वात जो कैंसर बि माण्हुनि खे थी वेंदो आहे हुनजी छा वजूहात आहिनि ॾिसो वात जे कैंसर जा मोस्ट कॉमन जेको कॉज़ हूंदो आहे न उहो हूंदो आहे पान गुटका छालिया ऐं ख़ासि तौर ते अहिड़ा माण्हू जेके गुटको राति जो रखी करे सुम्हंदा आहिनि न अहिड़नि माण्हुनि में चांसिस वधीक हूंदो वात में रखी करे जी जी खीसे में तो पियो पर वात में रखी करे माण्हू अहिड़ा जंहिंखां हिस्ट्री वठंदा आहियूं न त निंड अची वेंदी आहे न उहो पाण ॼाणी वाणी हुनखे मतिलबु एतिरो नशो थींदो आहे या कुझु आदत थी वेंदी आहे न त जेसिताईं हू पान गुटको वात में न रखंदा तेसिताईं हुनखे निंड बि न ईंदी आहे त अहिड़ा माण्हू इनखे वधीक थींदो आहे ऐं आम माण्हू हूअं न थींदो आहे बग़ैर कंहिं वजह जे न थींदो ओरल कैंसर अहिड़नि माण्हुनि खे वधीक थींदो आहे ऐं अॼु हुनजो ॾींहुं बि मल्हाए पियो वञे पाण जी अॼु बिल्कुलु जेको दुनिया में जेको आहे न वर्ल्ड ओरल हेल्थ डे आहे मतिलबु वात जी सफ़ाई जो ॾींहुं आहे तंहिं करे ऐं वात जी सफ़ाई अच्छा हर बीमारी जी जेका वजह आहे न शुरू ई वात खां थींदी आहे त तंहिं करे वात जेतिरो माण्हू सफ़ा रखंदो हिकिड़ी रिसर्च इहा बि चए थी त जंहिं माण्हू जी पेरियोडोंटल कंडीशन मतिलबु जेके असांजे गम्स आहिनि जेके टिश्यूज़ आहिनि उनजी सफ़ाई जेके वधीक रखंदा आहिनि न त अहिड़नि माण्हुनि में दिलि जूं बीमारियूं घटि खां घटि थींदियूं आहिनि केॾो लिंक आहे माना वात जो ऐं दिलि जो या बाक़ी बॉडी जे जेको पार्ट्स जो इंसान जी पंहिंजी पर्सनैलिटी ते बि एक्ज़ैक्टली तव्हां जेकॾहिं तव्हांजा ॾंद सुठा आहिनि ख़ूबसूरत आहिनि तव्हां कॉन्फिडेंस तव्हांजो हाई थी वेंदो ऐं लिटरली जेको आहे कंहिं माण्हू जो हिकिड़ो ॾंद फ्रंट वारो न हुजे त तव्हां ॻाल्हाए ई न सघंदा तव्हां स्माइल ई न करे सघंदा रूट कैनाल कराइण केतिरो ज़रूरी हूंदो ॾिसो ट्रीटमेंट तॾहिं कराइणु खपे जॾहिं नेसेसरी हुजे रूट कैनाल इंडिकेटेड हूंदी त कराइणु खपे न रूट कैनाल जो मतिलबु हूंदो आहे कंहिं ॾंद में सूरु थिए पियो एतिरो सीवियर थिए पियो जो माण्हूअ खे पेन किलर वठण जी ज़रूरत पए पई ठीकु आहे न त इनिशियल छा थींदो आहे जेकॾहिं माण्हू पंहिंजे ॾंदनि जी केयर कंदो आहे त सभु केयर कंदो आहे त कंहिं मतिलबु केविटी कान थींदी जेकॾहिं माण्हू ॿ टाइम प्रॉपर ब्रश करे सर कुझु माण्हू ॾंद हणाईंदा आहिनि त उहे रूट कैनाल न कराईंदा आहिनि त हुनजे करे बि उन्हनि खे सूरु हूंदो आहे न ॾंद हणाईंदा आहिनि रूट कैनाल न कराईंदा आहिनि तव्हां ईअं था चओ हा पर असांजी हिकिड़ी कज़न आहे उन्हनि ॾंद हणायो सही आहे ऐं रूट कैनाल न आहे थी हुनजे करे उन्हनि खे इलाही तकलीफ़ थिए पई ॾिसो असां कोशिशि कंदा आहियूं त ॾंद खे वाइटल रखूं वाइटल मतिलबु लिविंग रखूं रूट कैनाल जो मतिलबु आहे तव्हां ॾंद खे डेड करे छॾियो बिल्कुलु ऐं उनजी लाइफ 10 इयर्स घटि थी वेंदी आहे हिकिड़े ॾंद जो रूट कैनाल थींदो आहे त उनजी ज़िंदगी 10 साल घटि थी वेंदी आहे तंहिं करे बहितर आहे असां कंहिंखे ॾंद लॻाईंदा आहियूं उनखे बग़ैर रूट कैनाल करे ई कंदा आहियूं इन फ्यूचर कॾहिं कॾहिं अहिड़ा केसिस हूंदा आहिनि जो 2-3 सालनि खां पोइ उन ॾंद में सूरु थींदो माण्हू खे पोइ तव्हां रूट कैनाल करे सघो था थधो गरम बि महसूसु थधो गरम लॻंदो आहे ऐं सोजन थी वेंदी आहे हुनजी छा वजूहात आहे सोजन तॾहिं थींदी आहे जॾहिं इन्फेक्शन थींदो आहे माण्हू में ऐं उनजे करे माण्हू खे वात बि घटि खुलंदो आहे ऐं सूर बि काफ़ी थींदो आहे स्वेलिंग बि थींदी आहे त इन्फेक्शन जॾहिं बि जेको आहे कैविटी हूंदी आहे काफ़ी डीप थी वेंदी आहे न त पोइ इन्फेक्शन थींदो आहे ऐं स्वेलिंग थींदी आहे बिल्कुलु ऑब्वियस नज़र ईंदी आहे फेस जी हिकिड़ी साइड नॉर्मल आहे ऐं ॿी इलाही मोटी मोटी ईअं थींदो अच्छा एज जे हिसाब सां ॾंदनि में गैप अची वेंदो आहे ईअं आहे छा बिल्कुलु आहे ईअं उनजी वजह इहा आहे त एज सां असांजी जेका बोन्स आहिनि न बॉडी में जेके बि हॾियूं आहिनि उनजे श्रिंक थी वेंदियूं आहिनि एजिंग जंहिंखे असां एजिंग चवंदा आहियूं त बिल्कुलु ईंदो आहे नेचुरल गैप ईंदो आहे उन में शायदि डेंटिस्ट या केरु कुझु नथो करे सघे इहो नेचर आहे नेचर खे तव्हां प्रिवेंट नथा करे सघो पर उनजा ट्रीटमेंट हूंदा आहिनि जेकॾहिं कंहिंजो गैप अची थो वञे त अॼुकल्ह त दुनिया इलाही एडवांस थी वई आहे हर तरह जो डेंटल ट्रीटमेंट अवेलेबल आहे केतिरी एडवांस थी आहे ऐं हीअ जेका दुनिया एडवांस थी आहे उनजा डेंटल जेका असांजी फील्ड आहे उन ते केतिरा असर पिया आहिनि उन में केतिरी जिद्दत आई आहे इन में एतिरी जो जिद्दत आई आहे जो कंहिं माण्हू जो सपोज़ हिकिड़ो ॾंदु न आहे टोटल ॾंदु मिसिंग अथसि त असां उनखे डेंटल इम्प्लांट जे थ्रू इम्प्लांट हिकिड़ी लेटेस्ट घणी लेटेस्ट त न आहे पर लेटेस्ट अहिड़ी टेक्नोलॉजी आहे माण्हू खे असां डेंटल इम्प्लांट मतिलबु स्क्रू हूंदो आहे हिकिड़ो असां फिक्स करे
उन ते असां हुनजा टोटली ॾंद नेचुरल तरीक़े सां ठाहे सघूं था ऐं हुनजो टोटल लुक चेंज करे सघूं था जेको इंटायर लुक चेंज करे माण्हू जा ॾंद टेड़ा मेड़ा हूंदा आहिनि ठीकु आहे अॻियां पोयां हूंदा आहिनि इलाही ॿाहिरि निकितल हूंदा आहिनि अहिड़नि माण्हुनि खे असां जेको आहे ब्रेसिस लॻाए करे ॾंद उनजा सिधा करे सघूं था उनजी पर्सनैलिटी चेंज करे सघूं था हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजा तव्हां ॾिठो हूंदो कॾहिं कॾहिं त हीअ जेका हेठीं जॉ आहे जबड़ो इलाही अॻियां ईंदो आहे हीअं मतिलबु वात ॿाहिरि निकितल ईंदो आहे अहिड़ा माण्हू तव्हां ॾिठा हूंदा शायदि पंहिंजी लाइफ में बिल्कुलु ॾिठा आहिनि। उनजी जेका सर्जरी थींदी आहे 4 खां 5 कलाक जी हिकिड़ी सर्जरी थींदी आहे जंहिंखे असां जॉ खे कट कंदा आहियूं उहा बि डेंटिस्ट असांजे डेंटिस्ट में हिकिड़ी फील्ड हूंदी आहे जेका मुंहिंजी स्पेशलिटी आहे ओरल एंड मैक्सिलोफेशियल सर्जरी मुंहिंजी स्पेशलिटी आहे उहा 4 साल जी मुंहिंजी ट्रेनिंग थियल में जंहिंमें ओरल कैंसर ऐं अहिड़ी क़िस्म जी सर्जरीज़ 4 घंटनि में असां छा कंदा आहियूं 4 खां 5 घंटा लॻंदा आहिनि उनमें जॉ खे कट करे ॿिन्ही जॻहनि खां इंसर्ट करण ऐं विच में थोरो बोन जेको एक्स्ट्रा हूंदो आहे उनखे बि कट करे वापसि बेक कंदा आहियूं सेट 4 घंटनि में उन माण्हू जो पूरो इंटायर लुक चेंज थी वेंदो आहे त एतिरी एडवांस डेंटिस्ट्री थी वई आहे अॼुकल्ह त जेका रिसर्च हले पई शायदि असांखे 10-12 सालनि या मे बी 15 सालनि में उहा रिसर्च वधीक अची वञे उहा रिसर्च आहे स्टेम सेल्स ते स्टेम सेल्स मतिलबु त असां त हींअर इम्प्लांट जो ज़िक्र कयूं था जेको लेटेस्ट हले थो ठीकु आहे स्टेम सेल्स में इहो थींदो तव्हां स्टेम सेल्स जिते माण्हू जो ॾंदु न आहे उहो स्टेम सेल्स विझो उते तव्हांजो ॾंदु वरी नेचुरल तरीक़े सां अची वेंदो फुटी पवंदो रिसर्च आहे अञा मतिलबु जॾहिं अचे पाकिस्तान में पर इट्स वेरी एक्सपेंसिव टाइम लॻंदो इट मे टेक इयर्स सवालनि जवाबनि जो सिलसिलो जारी रहंदो पर हिते टाइम थियो नंढी शॉर्ट ब्रेक जो जी त नाज़रीन टाइम थियो आहे नंढी शॉर्ट ब्रेक जो वापसि मोटी ईंदासीं असां सां गॾु रहिजो जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं अॼु ॾंदनि जे बीमारियुनि जे हवाले सां या ॾंदनि जी सफ़ाई जे हवाले सां आलमी ॾींहुं बि आहे ऐं मौक़े जी मुनासिबत सां डॉक्टर एहसन असां सां गॾु मौजूदु आहे ऐं खोड़ इम्पॉर्टेंट जेके ॻाल्हियूं आहिनि ॾंदनि जे बीमारियुनि जे हवाले सां उहो असांखे ॿुधाइनि पिया अञा कुझु ॻाल्हियूं उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कंदा आहिनि अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ी शिकायत इहा बि आहे जॾहिं बि कंहिं डेंटिस्ट सां असीं ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं चवंदा आहिनि ऐं ओवरऑल असांजी ईअं त रुगो ॾंदनि न पर हर बीमारी में असीं कंदा आहियूं ॾाढी लेट करे डॉक्टर वटि पहुचंदा आहियूं जेसि ताईं सूर शिदत अख़्तियार न करे तेसि ताईं त डॉक्टर वटि वञिबो ई कोन इन सां केतिरा मसइला थींदा आहिनि जेकॾहिं माण्हू स्टार्ट में ई हलियो वञे त केतिरो फ़ाइदो थींदो आहे जेकॾहिं शदीद सूर थिए या स्वाइलिंग थी वञे पोइ माण्हू ईंदा आहिनि इन जा मसइला इहे थींदा आहिनि त जेकॾहिं तव्हां शुरू में ई हलिया था वञो न त तव्हांजो एक्सपेंस बि घटि थींदो ऐं तव्हां कंहिं एक्सट्रीम ट्रीटमेंट खां बची वेंदा सपोज़ तव्हांखे सिर्फ़ु थधो गरम लॻे थो ऐं फूड इंफेक्शन थिए थी मानी फासे थी ॾंदनि जे विच में ठीकु आहे किथे कैविटी आहे पर माइल्ड कैविटी आहे तव्हां डेंटिस्ट वटि विया डेंटिस्ट डायग्नोस कयो तव्हांजी सिंपल हिकिड़े अधु कलाक जे अंदरि जेको आहे न फिलिंग थी वई तव्हांजो उहो प्रोसेस उते रुकी वेंदो ऐं फिलिंग इज़ लेस एक्सपेंसिव इलाही घटि मतिलबु तव्हांजे ख़र्चे में तव्हांजो प्रॉपर ट्रीटमेंट थींदो तव्हां उनखे छॾे ॾिनो तव्हां इग्नोर कयो त चलो मानी त फासे थी थधो गरम त लॻे थो ख़ैरु आहे गुज़ारो हले पियो जेकॾहिं तव्हां इनखे छॾे ॾिनो त पोइ उहा पहिरियां पोइ थींदो तव्हांखे उहा डीप थींदी वेंदी कैविटी कॾहिं बि दुनिया में रुकंदी न आहे कंहिं बि माण्हू जे वात में अगरि कैविटी थिए थी उहा प्रोग्रेस थींदी रहंदी ट्रीटमेंट न आहे जेसिताईं तव्हां उनखे फिलिंग न करायो थींदो ईअं त पोइ तव्हां उनखे जेको आहे उहो डीप थींदी वेंदी पोइ हिकिड़ी स्टेज ईंदी त माण्हू खे पेन थींदो सूरु थींदो सूर खां पोइ माण्हू जेकॾहिं उते बि लापरवाही कंदो त पोइ उहो इन्फेक्शन में कन्वर्ट थींदो स्वेलिंग थी वेंदी ॾंदु बिल्कुलु ख़तमु थी वेंदो माण्हू ॾिठा हूंदा न काफ़ी माण्हू ॾंद बिल्कुलु ख़तमु थी वेंदा आहिनि ख़तमु थी वेंदो पोइ माने वक़्तु जेतिरो तव्हां इग्नोर कंदा ओतिरो तव्हांजो एक्सपेंस वधंदो रहंदो ओतिरो डैमेज वधंदो रहंदो ऐं आउं पंहिंजे हिकिड़े हर प्रोग्राम में हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां मां ॿुधाईंदो तव्हांखे जेको आहे न हिननि खे का शरारत सुझी पे कंहिंजो नालो खणण वारी मां सम्झियसि पर प्रोग्राम में चवंदो आहे त योर टूथ एवरी टूथ इज़ लाइक अ डायमंड सो टेक केयर ऑफ योर टीथ ऑलवेज छो त हिकिड़ी इहा बि ॻाल्हि आहे त मतिलबु बीइंग अ डेंटिस्ट ऐं डेंटिस्ट ऐं छा दुनिया जो बेस्ट डेंटिस्ट तव्हांखे उहो ॾंदु नथो लॻाए सघे जेको अलाह ताला तव्हांखे ॾिनो त पंहिंजे ॾंदनि जी हिफ़ाज़त कयो छो त पोइ जॾहिं तव्हांजा ॾंद न रहंदा पोइ तव्हांखे ॾाढो पछतावो थींदो त कोशिशि कयो त 2 टाइम ब्रश कयो तानिया जॾहिं डॉक्टर साहिबु चवनि पिया त हूअं ई अव्हांजो ॾंदु लाइक डायमंड आहे डायमंड जहिड़ो आहे त पोइ तव्हांखे छो इहा ख़्वाहिश थी आहे त सोनो या डायमंड जो ॾंदु हणायां बस जॾहिं खां तव्हां चयो आहे त तव्हां ते सुठो लॻंदो तॾहिं खां मां सोचियो त मूंखे हणाइणो डॉक्टर साहिबु बाक़ी इहे तजुर्बा बि थियनि पिया अॻे माण्हू सोनो ॾंदु हणाईंदा हुआ कंहिं दौर में पुराणे ज़माने में लॻाईंदा जेके किंग्स या क्वीन्स हूंदियूं न अक्सर जेके शहज़ादियूं या उहे पंहिंजे ॾंद हिकिड़ो ॾंदु जेको आहे ईअं कराईंदा पर अॼुकल्ह उन जॻह ते असांखे डेंटल डायमंड अची वियो आहे हिकिड़ो नंढिड़ो ख़ूबसूरत सां हिकिड़ो डायमंड लॻंदो आहे माण्हू जेके छोकिरियूं यंगस्टर्स जेके आहिनि टीनेजर्स उहे लॻाईंदियूं आहिनि उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे माण्हू जंहिंमें स्माइल कंदो आहे त पहिरें खां शाइन कंदो आहे तानिया लाइ किथे ॾिठो आहे तानिया तव्हांखे इहा ख़्वाहिश छो पैदा थी आहे बसि तव्हां चयो आहे
मूंखे ख़्वाहिश न हुई, बस जॾहिं खां तव्हां इहा ॻाल्हि चई आहे मूंखे सुठो लॻंदो त मां सोचियो छो न हणाई बि। बिल्कुलु बिल्कुलु अच्छा अवां इहो बि हणी ईंदा डॉक्टर साहब अवां वटि बिल्कुलु तानिया जी एवरीथिंग क्रेज इज अवेलेबल आज जी जी सर हिन खे बि हणाइजो, हिन जी ड्रेसिस असांखे केरु थो ॾिसे असांखे केरु थो ॾिसे स्माइल सुठी आहे माशाल्लाह। अच्छा तानिया जी। सही आहे, तानिया जी। वसूली थी जी, वई जी, आहे, जी। वसूली थी वई आहे सही मतिलबु। आहे। अच्छा डॉक्टर साहब घणनि माण्हुनि जी तानिया कहिड़ी एज खां स्टार्ट कजे ब्रश करण जी, छो त नंढा ॿार हूंदा वेरी आहिनि गुड उन्हनि क्वेश्चन, खे। ॾाढो ज़बरदस्त क्वेश्चन आहे। हाणे हिन में जंहिं ॿार जो पहिरियों ॾंदु निकिरंदो आहे 6 महीननि में, जॾहिं ॿारु पैदा थींदो आहे न त पहिरियों ॾंदु निकिरंदो आहे 6 महीननि में। पहिरें ॾंदु निकिरण सां ई तव्हां जेको मदर जेका हूंदी आहे उहो पंहिंजे फिंगर ते थोरो सो टूथपेस्ट लॻाए उनखे साफ़ु करण जी आदत ठाहे। इहा जेका आदत ठही वेंदी, जीअं ॾंद निकिरंदा रहंदा हर ॾंद खे ईअं करणु, मतिलबु जॾहिं पहिरियों ॾंदु निकिरे तॾहिं खां मतिलबु 6 मंथ्स खां तव्हांखे ब्रश न, पर पहिरियों जेको इनिशियल जेको हूंदो तव्हां सिर्फ़ु फिंगर सां ई ब्रश कराईंदव, पेस्ट कराईंदव, त पहिरियों ॾंदु अचण सां ई ॾंदनि जी केयर स्टार्ट थी वेंदी आहे। अच्छा अक्सर दंद अक्सर दंद में कीड़ा लॻी वेंदा आहिनि त पोइ उन मतिलबु छो लॻंदा आहिनि, पहिरीं ॻाल्हि त इहा। ॾिसो कुझु माण्हुनि खे मतिलबु ब्रश न कंदा आहिनि जेके प्रॉपर तरीक़े सां, या शुगर फूड्स जेके आहिनि न वधीक खाईंदा आहिनि, शुगर सां डायरेक्ट लिंक हूंदो आहे। मतिलबु जेके माण्हू मिठाण ॿार ख़ासि तौर ते न ॾिठा हूंदा केतिरो मिठाण खाईंदा आहिनि, चॉकलेट्स खाईंदा आहिनि, मना करण जे बावजूदि खाईंदा आहिनि, पर कॾहिं ऐं वरी माण्हू चवंदा आहिनि त डॉक्टर साहब इसको मना करे पेशेंट कि ये बहुत मीठा खाता है या खाती है जो भी बचे होते हैं छोटे, ऐं चवंदा मिठाण खाइण खां मना न कयो, पर तव्हां मिठाण छो त मना नेचर आहे न, तव्हांखे हर शइ में बैलेंस रखणु खपे। तव्हां कंहिं शइ खे एक्सेस बि नथा करे सघो, घटि बि नथा करे सघो, कुदरत जो निज़ाम आहे। त तव्हां उनखे चओ त बिल्कुलु खाओ, लेकिन ब्रशिंग प्रॉपर कयो 2 टाइम। अच्छा ब्रशिंग खां पाण ब्रशिंग त हर कंहिंखे माण्हू चवंदा, हिकिड़ी ॿी शइ हूंदी आहे फ्लॉसिंग। ब्रश करण सां रिसर्च चए थी त तव्हांजा ॾंद 60% साफ़ु थींदा आहिनि, 40% तव्हांजे ॾंदनि में अञा बि टाटा रहिजी वेंदो आहे, उहो साफ़ु थींदो आहे। हिकिड़ो धाॻो ईंदो आहे जंहिंखे असां फ्लॉस चवंदा आहियूं, ॾंदनि जे विच जी सफ़ाई, छो त ब्रश त तव्हांजे ॿाहिरां साफ़ु करे थो, अंदरां साफ़ु करे थो, ॾंदनि जे विच में कॾहिं साफ़ु न कंदो ब्रश, सही आहे। त तव्हां फ्लॉस बि यूज़ कयो, सिखो, मतिलबु घटि माण्हू यूज़ कंदा आहिनि, इवन डेंटिस्ट बि घटि यूज़ कंदा आहिनि, त बहितर आहे तव्हां उहो कंदव न तव्हांजी 100% सफ़ाई थी वेंदी। सही। उहे पाण करे सघूं था या न पाण ई हर माण्हू पाण ई ठहियल हूंदो आहे, अॼुकल्ह प्लास्टिक जा ठहियल अवेलेबल फ्रॉम एवरी सुपर स्टोर एवरीवेयर। अक्सर माण्हुनि जे ज़हननि में इहो बि सुवाल हूंदो आहे, डेंटिस्ट तव्हां शायदि सेकेंड आयो आहे थर्ड, मां उन्हनि खां वरी पुछां पियो त माण्हुनि जे ज़हननि में हिकिड़ा अजीब हिकिड़े हूंदा आहिनि न, हिकिड़ो ठहियल ज़हननि में हीअ जेके ॾंद जेके लॻारायूं था असीं, इहे छाजा हूंदा आहिनि, किथां ठाहींदा आहिनि, सो इन जे हवाले सां जेके ॿुधाइजे थी ॾंद हिकिड़ा त सदर में आम जाम वेठा उन्हनि जे लाइ त खोड़ ॻाल्हियूं थियनि थियूं, पर जेके अवां ॾंद लॻायो किथे वेंदा आहिनि त माण्हू चवंदा आहिनि मूंखे ॾंद लॻाइणा आहिनि, पर कोशिशि कजो त इंसाननि जा ॾंद हुजनि, कंहिं जानवर जा न। मां इहो त चवां त माण्हुनि ज़हननि में सुवाल आहे, तव्हां ॿुधायो इहे ॾंद ठहंदा छा? पर एक्चुअली जेको असल में आहे त कंहिं जानवर जा या इंसान जा उहे ॾंद न हूंदा आहिनि, छो त उहे अगरि लॻाईंदा त उहे स्मेल करे वठंदा, ठीकु आहे। ॾंद लॻाईंदा आहियूं जेके अॼुकल्ह बेस्ट मटीरियल आहे पूरी दुनिया में, उहो ज़रकूनिया आहे। ज़रकूनिया हिकिड़ो मतिलबु तव्हां चई सघो था त धातु या सिंधी में चवंदा न, उहो आहे ऐं बेस्ट आहे। उनजो इहो हूंदो आहे त हिकिड़ो लुक वाइज़ कंहिं माण्हू खे फील ई न थींदो तव्हां जेको आर्टिफिशियल ॾंद लॻल आहे, बट वेरी एक्सपेंसिव, ठीकु आहे। सेकेंड नंबर ते ईंदो आहे पोर्सलिन। घर में चीनी जा बर्तन हर कंहिं वटि हूंदा आहिनि, उनजी मिटी, चीनी जी मिटी हूंदा, उन जो ठहियलु हूंदो आहे पोर्सलिन। उनजो लुक बि बहितरीनु हूंदो आहे ऐं जेको आहे ऐं फंक्शन बहितरीनु हूंदो आहे। थर्ड नंबर ते ईंदो आहे एक्रेलिक हिकिड़ो मटीरियल आहे, उहो प्लास्टिक वारा हूंदा आहिनि, डिपेंड कंदो आहे माण्हू जेतिरा पे कंदो उन हिसाब सां। जी हुन में बदबू ईंदी आहे, उनखे जेकॾहिं साफ़ु रखंदो त बदबू न ईंदो, डिपेंड कंदो आहे सफ़ाई ते एवरीथिंग। जेके सदर में वेठा आहिनि कराची में ॿियनि शहरनि में जेके अताई डॉक्टर खणी अचनि, उहे बि अव्हांखे लॻे थो त इहो मटीरियल यूज़ कंदा हूंदा? ॾिसो मटीरियल त यूज़ कंदा आहिनि, पर उहो पोइ लेब थोरी सस्ते वारी यूज़ कंदा आहिनि, इनखे अलावा त मटीरियल न ईंदो आहे। पर उन में अच्छा हिकिड़ी मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त डिफरेंस हिकिड़ो डेंटिस्ट में ऐं हिकिड़ो अताई डॉक्टर में इहो हूंदो आहे त हुनखे बेसिक शइ जी ख़बर ई न हूंदी आहे, लाइक स्टरलाइज़ेशन। हर माण्हू खे जंहिं बि डेंटिस्ट वटि वञे न, जॾहिं कंहिंजी बि डेंटल मतिलबु एक्सपोजर थिए, कंहिं बि डेंटिस्ट वटि वञो, सभिनि खां पहिरीं तव्हां उनखां पुछा कयो तव्हांजो राइट आहे, बीइंग अ कॉमन मैन राइट आहे त डॉक्टर साहब तव्हांजा इंस्ट्रूमेंट स्टरलाइज़ आहिनि, स्टरलाइज़ेशन आहिनि, त जेकॾहिं तव्हांखे उहो इजाज़त ॾिए त तव्हां हुनजो स्टरलाइज़ेशन रूम ॾिसी वठो, चेक करे वठो। ऑटोक्लेव हिकिड़ी मशीन हूंदी आहे, इन खां अलावा कंहिं बि मशीन में मतिलबु न थींदा आहिनि स्टरलाइज़ इंस्ट्रूमेंट, ऐं स्टरलाइज़ेशन खे जेकॾहिं कंहिंजी न आहे, माण्हू छा कंदा आहिनि अक्सर वॉश करे, जेके अताई डॉक्टर हूंदा आहिनि सिर्फ़ु वॉश बि न कंदा आहिनि प्रॉपर, हिकिड़े माण्हू जो इंस्ट्रूमेंट वरी ॿिए मां टे में। मोस्ट कॉमन सिंध जे अंदरि हिते जेके डिज़ीज़ आहिनि न, हेपेटाइटिस बी ऐं सी ऐं HIV अॼुकल्ह केतिरी कॉमन आहे। सभिनि खां वधीक फैलाइण वारा केरु आहिनि, उन में जेके अताई डॉक्टर्स, जेके ख़ासि तौर ते अताई जेके डेंटिस्ट आहिनि न उहे, ऐं जेके बार्बर जंहिं वटि शेव कंदा आहिनि, इहे माण्हू जेके मतिलबु
शयुनि खे स्लाइस न कंदा आहिनि त तव्हांजो बेसिक राइट आहे हर माण्हू जो तव्हां हुनखे चओ त असांखे इंस्ट्रूमेंट जेकॾहिं या त नया यूज़ कयो कंप्लीट जेके छा चवंदा आहिनि डिस्पोजेबल हूंदियूं आहिनि शयूं अॼुकल्ह अवेलेबल आहिनि तव्हां उहे यूज़ कयो पर तव्हांजो राइट आहे हमेशह इहो क्वेश्चन कंदा कयो पर हीउ जेको असीं सस्ते जे चकर में पऊं था कंहिं सुठे डेंटिस्ट खे न ॾेखारियूं कंहिं अताई खे ॾेखारियूं कंहिं सुठे स्पेशलिस्ट खे न ॾेखारियूं कंहिं अताई खे इन सां असां कुझु पैसा त बचाए था वठूं इहो बि हिकिड़ो पैगाम आम थियणु खपे त उन सां अव्हांजी ज़िंदगीअ ते केतिरो असरु पवे थो उहा बीमारी केतिरो पखिड़िजे थी ॾिसो बिल्कुलु सही क्वेश्चन आहे तव्हांजो जेकॾहिं इन जो मिसाल ईअं आहे त तव्हां कंहिं वटि अताई डॉक्टर वञो था हुनखे प्रॉपर डायग्नोस ई करणु न ईंदो सही आहे का बीमारी लाइक कैंसर स्टेज 1 में आहे न अगरि को माण्हू स्पेशलिस्ट उनखे डायग्नोस करे सघे थो त उनजो 100% ट्रीटमेंट आहे यस असां अहिड़ा काफ़ी पेशेंट गवर्नमेंट हॉस्पिटल्स में कया आहिनि ट्रीट कया आहिनि अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं ठीकु आहिनि जंहिंजो स्टेज 1 कैंसर हुयो पर जेकॾहिं तव्हां कंहिं लोकल जॻह ते वञो था जंहिंखे प्रॉपर ख़बर ई न आहे हू सिर्फ़ु तव्हांखे एंटीबायोटिक बिला वजह जेके ॾियनि था त ठीकु थी वेंदो पोइ स्टेज 1 मां डिज़ीज़ अची वेंदी आहे स्टेज 4 ताईं स्टेज 4 खां पोइ उनजो प्रोग्नोसिस बिल्कुलु घटि थींदो आहे जेकॾहिं स्टेज 1 में 100% आहे त स्टेज 4 में 20% में न आहे माण्हू जो सर्वाइवल माना 5 साल ताईं माण्हू ज़िंदा नथो रही सघे एतिरो नुक़सानु हूंदो आहे त तव्हां जेकॾहिं सस्ते जे चकर में वञो था त इहे नुक़सान आहिनि हिन जा सही अच्छा ऐं कैल्शियम जी कमी जी वजह सां छा दंदनि ते नुक़सान थी इलाही सघनि था ज़बरदस्त क्वेश्चन रिसर्च करे आया तव्हां मूंखे लॻे थो नो न रिसर्च न कई न न हीअ अॻु में वठे अक्सर शागिर्द कंदा आहिनि इहो ॾिसो न जी शागिर्द कंदा आहिनि हा ईअं चई सघो था इलाही सेल्फ ऑब्सेस्ड माण्हू हिते आहिनि अच्छा एक्चुअली हिन में कैल्शियम जी जेका कमी हूंदी आहे न रिसर्च लेटेस्ट गाइडलाइन असां वटि जेके माण्हू ईंदा आहिनि अक्सर माण्हू ईअं चवंदा आहिनि क्लिनिक ते या हॉस्पिटल जे अंदरि चवंदा आहिनि त डॉक्टर साहब हमारे दांत झड़ रहे हैं ऐसे ही घुरते टुकड़ा त पोइ ऐं जंहिं बि असां जॾहिं माण्हू जी कैल्शियम टेस्ट कराए न हमेशह कैल्शियम घटि ईंदी आहे कैल्शियम वाइटामिन डी घटि ईंदा आहिनि त अहिड़नि माण्हुनि खे उहा असां चवंदा आहियूं कैल्शियम सप्लीमेंट्स वठो त या उन में सिंपल तरीक़ो आहे तव्हां खीर यूज़ कयो नेचुरल तरीक़ो आहे खीर जेके माण्हू रोज़ यूज़ कंदा न मिल्क त उन में हर तरह जी शइ वाइटामिन डी कैल्शियम वग़ैरह सभु कुझु अवेलेबल आहे तव्हां उहो यूज़ कयो कैल्शियम जी कमीअ ते सिर्फ़ु ॾंदनि ते असरु न हूंदो आहे कैल्शियम जी कमी सां तव्हांजा सभु जेके बोन्स आहिनि उन ते इफेक्ट हूंदो आहे ऐं अॼुकल्ह असां माशाल्लाह सां जेको असांजो फूड जेको आहे तरीक़ो आहे असां कोल्ड ड्रिंक्स एतिरा यूज़ कयूं था ठीकु आहे कोल्ड ड्रिंक्स छा कंदियूं आहिनि बोन जे अंदरि हॾियुनि मां कैल्शियम कढी छॾंदियूं आहिनि ॾंदनि मां कैल्शियम कढी छॾंदियूं आहिनि त असांखे जनरलाइज़ वीकनेस थींदी आहे त अवॉइड कयो कोल्ड ड्रिंक्स जेके सॉफ्ट ड्रिंक्स आहिनि जेके कार्बोनेटेड शयूं आहिनि न त उतां उहे अवॉइड कयो सनलाइट सां त वाइटामिन डी ऐं जेको आहे न कैल्शियम वग़ैरह जेको बॉडी ठाहिणु शुरू कंदी आहे त सनलाइट त असां उहो ई अवेलेबल आहे त इन जो त कोई इशू कान्हे पर जनरलाइज़ तव्हांखे तव्हां पंहिंजी ग़िज़ा में जी टाइम त आहे ॿाहिरि वेंदा एतिरी उस लॻी पई आहे पैगाम या उन में को मैसेज स्पेशली हेल्थ जे हवाले सां ॾिसो ॾंदनि जी केयर ॾाढी इंपॉर्टेंट आहे ऐं डे 1 खां इंपॉर्टेंट आहे जेकॾहिं तव्हां केयर न कंदा त तव्हांखे उहा इलाही एक्सपेंसिव पइजी वेंदी तव्हां ऐं ॿियो त ॾंद जेको आहे तव्हांजी पर्सनैलिटी ते इलाही इंपॉर्टेंट जेको आहे न तव्हांजो इम्पैक्ट छॾनि था ॿियनि माण्हुनि ते जॾहिं तव्हां ॿियनि माण्हुनि सां मिलो था जेकॾहिं तव्हांजा ॾंद सुठा आहिनि त तव्हांखे मतिलबु तव्हांजो कॉन्फिडेंस लेवल वधंदो तव्हां ज़िंदगी में बि तरक़ी करे सघो था जेकॾहिं कॉन्फिडेंस आहे तव्हां तरक़ी करे सघो था पंहिंजे ॾंद जी केयर रखो ऐं जॾहिं कंहिं सां मिलो तव्हांजो सुठो इम्पैक्ट ऐं हुन विच में जेकॾहिं अञा डायमंड जो ॾंद लॻल हुजे त पोइ त डबल हुनजो थी वेंदो फ़ाइदो ठीकु आहे तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहब इंशाल्लाह ईंदड़ ॾींहंनि में वरी अव्हांखे ज़हमत ॾींदासीं अञा कुझु ॻाल्हियूं कंदासीं सो नाज़रीन हिकु दफ़ा ॿीहर बि ज़हमत ॾींदासीं यस वाई नॉट सो डॉक्टर एहसन साहब जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं ऐं डायमंड जे ॾंद जो घणो ज़िक्र पियो थिए छो पियो थिए अवां विच में ॿुधी बि छॾियो हूंदो हाणे ॾिसूं था त अमल करे थो थिए सो ब्रेक खां पोइ मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो क्लास थियण वारो आहे सो असीं वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ मुख़्तलिफ़ जेके सेगमेंट आहिनि उहे बि प्रोग्राम जो हिसो हूंदा ऐं अॼु जेका ॿी महिमान शख़्सियत आहे उन सां बि कुझु देरि में अवां जी कराईंदासीं मुलाक़ात पर वठूं था हिते मुख़्तसिर ब्रेक जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर अव्हांखे चऊं था भली कार ऐं हिन वक़्तु जंहिं सेगमेंट जो वक़्तु थियो आहे उनजो नालो आहे सोशल मीडिया जे जहान में जाती जंहिंमें मुख़्तलिफ़ तस्वीरूं तोड़े वीडियोज़ असीं अव्हांखे ॾेखारींदा आहियूं ऐं उन्हनि मंझां खोड़ तस्वीरूं तोड़े वीडियोज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी अव्हां तरफ़ां असांखे मोकिलियूं वयूं हूंदियूं आहिनि पहिरीं तस्वीर सां ॿ टे गॾियल तस्वीरूं आहिनि उहे मूं वटि आहिनि ऐं हीअ तस्वीरूं आहिनि गंबट में जेको क़ाइमु थियल इंस्टीट्यूट आहे गेम्स
उन जे हवाले सां ई तस्वीरूं आहिनि ऐं बहार जी मौसम जी शुरूआति थी चुकी आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में असीं अव्हांखे उन सिलसिले में तस्वीरूं ॾेखारींदा आहियूं। सो हे गिम्स जे नाले सां जेको गंबट जहिड़े शहर में जेको नंढिड़ो शहर आहे उते ई जेको इदारो आहे उन में केॾे ख़ूबसूरत अंदाज़ सां ई गुल जेके आहिनि उहे लॻाया विया आहिनि, सजाया विया आहिनि। हर तरफ़ बहार ई बहार नज़र अचे पई। हूअं बि जेकॾहिं गिम्स जे हवाले सां तानिया ॾिठो वञे त डॉक्टर रहीम भट्टी साहब जेके आहिनि उन्हनि शानदार कमु कयो आहे। हाणे त ब्रेन ट्यूमर जेको आहे, लिवर जो जेको ट्रांसप्लांट आहे ऐं ॿियूं जेके बीमारियूं जंहिं ते करोड़ों रुपया अॻे ख़र्चु ईंदो हो ऐं माण्हू ॿाहिरि वञी उन जो इलाजु कराईंदा हुआ, उहो इलाजु बिल्कुलु फ्री में गंबट जहिड़े हिकिड़े नंढे शहर में, ख़ैरपुर डिस्ट्रिक्ट जो ई तालको आहे गंबट, उते थिए पियो। ऐं बिल्डिंग जा मंज़र असांजे नाज़रीन ॾिसंदा हूंदा त केॾी ज़बरदस्त बिल्डिंग आहे, उन जा इंतज़ाम ॾाढा सुठा आहिनि, हर तरफ़ बहार ई बहार नज़र अचे पई। ऐं वॾी ॻाल्हि त उते हेल्थ जी जेके सहूलियतूं आहिनि उहे बि इंतिहाई शानदार आहिनि ऐं मुफ़्त आहिनि। बिल्कुलु वॾी ॻाल्हि त ॿाहिरि जा डॉक्टर बि हिते अची करे इलाज कंदा आहिनि माण्हुनि जा ऐं तमामु घणी रश हूंदी आहे उते हर टाइम। जितनाज़े हिते जेकी मूं वटि तस्वीर आहे उहो बि अव्हां जे साम्हूं आहे। तस्वीर इलाही प्यारी आहे। माण्हुनि खे त पैंट शर्ट पाइण जो शौक़ु आहे, पर हाथी खे पैंट शर्ट कंहिं पाराई आहे ही सोचण जी ॻाल्हि आहे। ऐं एॾी वॾी कंहिं ठाही आहे पैंट शर्ट? बिल्कुलु। अच्छा, हिते हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी। हाथी जी साइज़ जा खोड़ माण्हू त असां ॾिठा आहिनि जिन खे पैंट शर्ट पातल हूंदी आहे, जेके पंहिंजो हेल्थ जो ख़्यालु नथा कनि, ज़ाहिर साइज़ में फैलिजी था वञनि। ऐं हुन लाइ असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो ॾाढो ज़बरदस्त जुमिलो चवंदा आहे, चवंदा आहे घुमंदा ही गोश्त जा पहाड़ आहिनि। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, यस, उन्हनि जे लाइ उहो चवंदा आहिनि तूं पंहिंजे ज़हर जो ख़्यालु नथो। सो उन्हनि माण्हुनि खे त पैंट शर्ट पातल असां ॾिठी जेके हाथी निमा माण्हू हूंदा आहिनि, पर हाथी खे पैंट शर्ट वाकई मूं बि फर्स्ट टाइम ॾिठी। उन्हनि बेल्ट एॾो वॾो कीअं पारायो? जंहिं पैंट ठाही, शर्ट ठाही, इहो बेल्ट ठाहियो, उनखे सलाम हुजे। सो हाणे हाथी बि जेके आहिनि उहे पैंट शर्ट पाइनि पिया। सो इहो ॾिसी करे थी सघे थो अञा कुझु वधीक माण्हुनि में शौक़ु पैदा थिए। ऐं हीअ लॻे थो श्रीलंका जी तस्वीर आहे ऐं सोशल मीडिया ते वायरल थी हुई। श्रीलंका वग़ैरह में न, इंडिया, श्रीलंका ऐं जेके ही मुल्क आहिनि उते हाथी तमामु घणा थियनि था ऐं उते हाथी ते माण्हू सैर बि कंदा। असां वटि त सफ़ारी पार्क या कुझु ॿियनि पार्कुनि में असांखे बहरहाल ॿाहिरि जे ममालिक में जानवरनि जी इलाही क़दुरु ऐं इज़त कंदा आहिनि माण्हू। हा, तॾहिं ॾिसो पिया उनखे बि पैंट शर्ट पाराई अथनि। अच्छा, मूं वटि हिकिड़ी ॿी तस्वीर आहे दुबई जे हवाले सां। ऐं दुबई जी जेका सरकार आहे उहा पंहिंजे मुल्क में टूरिज़म खे, सियाहत खे हथी वठाइण लाइ नवां जेके आहिनि उहे क़दम खणनि पिया, माण्हुनि लाइ आसानियूं पैदा कनि पिया, जीअं वॾे तादाद में माण्हू दुबई अचनि ऐं माण्हू वञनि बि पिया था। ऐं सॼी दुनिया जो हाणे मर्कज़ थींदो पंहिंजो दुबई। उन्हनि रेगिस्तान में हूअं त ॿिया खोड़ तजुर्बा कया आहिनि ऐं उन्हनि रेगिस्तान खे गुलो गुलज़ार करे छॾियो आहे, पर उन रेगिस्तान में ॿ जेके दिलि आहिनि उन्हनि खे गॾाए हिकिड़ी ढंढ ठाही आहे। हीअ सैटेलाइट तस्वीर आहे। बज़ाहिर अव्हांखे ईअं नज़र ईंदी त हीअ हिकिड़ी नंढड़ी तस्वीर आहे या ॿ दिलियूं ठहियल आहिनि, पर हीअ ॿ दिलियूं सिर्फ़ु न आहिनि, इहा ढंढ आहे, झील जंहिंखे उर्दू में चइजे। सो ॿ वॾियूं ढंढूं ठाहियूं आहिनि रेगिस्तान में दिलि जी शेप सां। उन्हनि में पाणी छॾियो वियो आहे ऐं हेठां वॾनि अख़रनि में लव लिखियो वियो आहे। ऐं ज़ाहिर हींअर उनखे ओपन कयो वियो आहे, कुझु ई ॾींहं थिया आहिनि। सो वॾे तादाद में हुते सियाह अचनि पिया। हाणे त कोरोना जी सूरत हाल आहे, कुझु घटि माण्हू पिया अचनि, पर जीअं ई सूरत हाल बहितर थींदी त वॾे तादाद में माण्हू नज़र ईंदा। इते ताईं मूंखे इहो ज़रूरु ज़हन में अचे थो त रेगिस्तान ई रेगिस्तान आहे, UAE या जंहिंखे असीं चऊं दुबई, उतां जो जेकॾहिं सचाई हुजे, उतां जा हुकुमरान ॾिसो रेगिस्तान में छा कुझु न पिया कनि, पर असां वटि नेचुरल अहिड़े क़िस्म जूं शयूं मौजूदु आहिनि। खोड़ ढंढूं आहिनि, माग आहिनि, मकान आहिनि, पर उन्हनि जी का वारसी कोन पई थिए। ऐं असां नेचुरल जेके शयूं आहिनि उहे तबाह पियूं थियनि ऐं उते जेके आहिनि आर्टिफिशियल शयूं ठाहे करे सॼी दुनिया जो ध्यानु उन तरफ़ छिकायो पियो वञे। बिल्कुलु नसीर, अव्हां सही ॻाल्हि कई, पर थर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थिए थी। थर जे हवाले सां हिकिड़ी तस्वीर मूं वटि बि आहे नाज़रीन, जेकी अव्हांखे पंहिंजी TV स्क्रीन ते नज़र अची रही हूंदी। हीउ थर जो दुल्हो आहे ऐं दुल्हे सां गॾु का घोट सां गॾु नंढो ॿारु आहे, पर वॾो जेको आहे छोकिरो उहो घोट आहे। ऐं तव्हां पाण ॿुधाईंदो, तव्हां पाण जज करे ॿुधाईंदो त हीउ कहिड़ी बरादरी जो घोट आहे? अच्छा तानिया, ही आहे रेबारी कबीलो जेको सिंध में नायाब कबीलो आहे। यस, कुझु माण्हुनि खे में बि ख़बर न हुजे त उन्हनि जी इंफॉर्मेशन में इज़ाफ़ो कजे, ॼाण में वात कजे त रेबारी कबीले जो ही घोट आहे ऐं उहे हिन अंदाज़ सां तयारु थींदा आहिनि। थरपारकर में खोड़ अहिड़ियूं कम्यूनिटीज़ रहनि थियूं जिन जूं पंहिंजूं हिकिड़ियूं रीतियूं रस्मूं आहिनि, निराला आहिनि ऐं ख़ूबसूरत आहिनि। ईअं ई उतां जा जेके सोढा आहिनि, राणा हमेर सिंह वारा ॿिया ट, उन्हनि जा घोट वरी ॾिसंदव त उहे कहिड़े तरीक़े सां तयारु थींदा आहिनि या ॿिया। सो ही बहरहाल रेबारी कबीले जो हिकिड़ो घोट आहे जंहिंजी तस्वीर हुई सा अव्हां सां शेयर कईसीं, त हू ॾिसो कहिड़े दिलचस्प ऐं ख़ूबसूरत अंदाज़ सां तयारु थिया। समूरा रंग असांजा आहिनि, इन्हनि सभिनी रंगनि सां असांखे बिल्कुलु प्यार करणु घुरिजे। ऐं थर जी ॻाल्हि थिए पई नसीर साहिबु, नसीर ऐं कुझु ॾींहं पहिरां
पत्थर वही हुयसि, तव्हांखे यादि हुजे न हुजे। ॿियो टियों भेरो विया आहियो ऐं मूंखे ख़बर आहे। ऐं यकीन ॿुधो नासरीन, पत्थर एतिरो घणो ख़ूबसूरत आहे त मां पंहिंजे लफ़्ज़नि सां बयानु नथी करे सघां। ऐं मिठी बि वई हुयसि, मिठी यकीन ॿुधो अवां शायदि न ॾिठो हूंदो पर ॾिठो आहे, त हिन करे मां ॿुधायां थी अमरीका ऐं मिठे में का फ़र्क़ु महसूसु नथो थिए, एतिरी घणी सफ़ाई आहे। ज़बरदस्त मिठी। सिंध में तेल ऐं गैस जे हवाले सां ॾिठो वञे खोड़ अहिड़ा जेके आहिनि मादनी वसीला मिलिया आहिनि, स्पेशली गैस जा या तेल जा, पर तंहिंजे बावजूदि सियारे जी सीज़न शुरू थिए थी त गैस जी लोड शेडिंग थिए थी। उहो त हिकिड़ो अज़ाब आहे त सिंध जी इंडस्ट्रीज़ तबाह थी वञनि, घरेलू सार्फ़िन खे गैस नथी मिले। पर हीअ जेका तस्वीर आहे ओबावड़े जी हवाले सां ॿुधाए पिने तस्वीर आहे घोटकी डिस्ट्रिक्ट ऐं ओबावड़ो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त उते जेका कादिरपुर गैस फील्ड आहे उहा सॼे मुल्क में पहिरियों सुई गैस मशहूरु आहे, डेरा बुगटी ऐं सुई, उतां सॼे मुल्क में तमामु घणी गैस निकिरंदी हुई, पर हाणे सिंध जेको आहे उहो टॉप ते आहे। सॼे मुल्क में वधि खां वधि गैस सिंध में पई निकिरे ऐं ओबावड़ो जी जेका गैस फील्ड आहे उहा टॉप ते आहे। हीअ तस्वीर ॾिसूं था त सच पुछो त हिकिड़ी तमामु घणी तकलीफ़ थिए थी त हिकिड़े पासे गैस फील्ड आहे, उतां खारदार तार लॻल आहे, परियां चिमनी ॿरे थी गैस जी, पर ओरियां जेका हीअ न्याणी वेठी आहे हिन धरती जी उहा काठियुनि ते वेही थी मानी पचाए। सो ही सूरत हाल आहे ऐं दुनिया जो इहो इंटरनेशनल लॉ आहे त जितां बि के बि मादनी वसीला निकिरंदा त उन्हनि जो पहिरियों राइट्स जेको हूंदो आहे उन्हनि जे मक़ामी माण्हुनि जो हूंदो आहे, उन्हनि खे हेल्थ खां वठी रोड रस्ता ॿियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं आहिनि। पर हिते जो निज़ाम जे साम्हूं आहे त जितां गैस निकिरे थी, ऐं सुई में बि ईअं थियो, सालनि ताईं सॼे मुल्क खे सुई जे गैस मां फ़ाइदो पहुते पियो, पर सुई जा जेके पंहिंजा मक़ामी माण्हू हुआ उहे उन सहूलियत खां महरूम हुआ, काठियुनि ते गुज़ारो कंदा। साॻी सूरत हाल अॼु बि असांखे सिंध में नज़र अचे पई। सांगड़ जो बि हिते आउं ज़िक्र कंदुसि, सांगड़ डिस्ट्रिक्ट जेको आहे उहो बि टॉप ते पियो अचे पाकिस्तान में गैस जे हवाले सां, पर सांगड़ जा खोड़ सारा तालुका आहिनि जंहिंमें खिपरो तालुको बि शामिल आहे, उते गैस जी फैसिलिटी कोन्हे। उमरकोट डिस्ट्रिक्ट आहे, पूरो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे उमरकोट, उते गैस जी सहूलियत न आहे। सो ही असां वटि सूरत हाल आहे। सो हाणे अवां कुझु वीडियोज़ जेके आहिनि सो उहे बि शेयर करे सघो था। बिल्कुलु तस्वीरूं नाज़रीन अवां ॾिठियूं, यकीनन अव्हांखे इलाही पसंदि आयूं हूंदियूं, पर हिते ही वीडियोज़ जो टाइम थी वियो आहे। पहिरीं वीडियो इत्तफ़ाक़ सां मूं वटि ई आहे, त वीडियो ईअं आहे, म्यूज़िक जो रुझान त तव्हांजे साम्हूं आहे, यूट्यूब थी वियो, सोशल मीडिया थी वियो, म्यूज़िक थी वियो, ही सभु शयूं त अॻिते आहिनि, पर असांजे जेके नौजवान आहिनि उन्हनि जी आवाज़ केॾी प्यारी आहे, इहे बि तव्हां ॾिसो इन वीडियो में। बिल्कुलु, ऐं जेको सोशल मीडिया जीअं मां ज़िक्र कयो त सोशल मीडिया खां पोइ जेके न्यू टैलेंट खणी चऊं उहे हाणे कंहिंजा अख़बार जा, न्यूज़ पेपर या टीवी चैनल जा मोहताज न आहिनि। जंहिंमें अव्हां वटि टैलेंट आहे, अव्हां पंहिंजो यूट्यूब ते चैनल ठाहियो, फेसबुक ते ई वीडियो आहे, ऐं नौजवान आहिनि गिटार ते ॻाइनि था। इमदाद हुसैनी साहिब जी शाइरी आहे, आबदा परवीन साहिबा इनखे ॻायो, ॿियनि खोड़ सारे रागनि ॻायो। कलाम आहे, मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे, ज़ोर केॾो हवा लॻायो आहे। ॾाढा इंट्रस्टिंग बोल अथव हिन जा, हिकिड़ो माण्हू ई अचिणो आहे पर मूं सॼो घर खणी सजायो आहे, हाल इमदाद खां पुछो छा था, अॼु मिड़ई सूर कुझु सवायो आहे। ज़बरदस्त गानो आहे। सो असां मुख़्तलिफ़ फ़नकारनि जे आवाज़ में ई ॿुधो आहे, हिन नौजवाननि जे आवाज़ में ज़रूरु हीअ मां ॿुधो, ऐं असांखे उमेदु आहे तव्हांखे हीउ गानो ज़रूरु पसंदि ईंदो। इहो आहे सिंध जो तानिया, नओं टैलेंट जंहिंखे असीं चऊं, ऐं ज़बरदस्त, ऐं इन नौजवाननि खे हिमथाइणु खपे जेतिरो थी सघे। सो अव्हां मंझां जेके बि दोस्त असांखे ॾिसनि था, अहिड़ो को कमु कनि था, पंहिंजे वीडियोज़ असांखे मोकिलियो, असीं उहे दुनिया सां इंट्रोड्यूस कराईंदासीं, ॾेखारींदासीं। जी त नाज़रीन तस्वीरूं अवां ॾिठियूं, वीडियोज़ बि अवां ॾिठियूं, हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक। ऐं ब्रेक खां पोइ अॼु जेका ॿी महिमान शख़्सियत आहे, उन्हनि जी शख़्सियत जा खोड़ सारा पहलू आहिनि। पाण एयर होस्टेस बि आहिनि, उन सां गॾु गॾु होस्ट बि आहिनि, मॉडल बि रहियूं आहिनि, थोरो घणो उन्हनि खे म्यूज़िक सां बि लॻाव आहे। करंट अफेयर जा उन्हनि केतिरा यादगार प्रोग्राम कया आहिनि, अॼुकल्ह बि हिकिड़ो प्रोग्राम कनि थियूं पियूं। सो उहे केरु आहिनि, संदन नालो छा आहे, ऐं फ्यूचर में छा कंदियूं, छा एक्टिविटीज़ आहिनि, छा मसरूफ़ियात आहिनि, हिन सभु जे बाबति ॻाल्हाईंदासीं, पर हिते टाइम थिए ब्रेक जो। जी नाज़रीन, द मॉर्निंग ऑफ धरतीअ में हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार, ऐं हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि जी शख़्सियत जा खोड़ सारा पहलू आहिनि। ऐं जेको मूंखे ॿुधाए पियो, मूंखे त चङी तरह ख़बर आहे, पर इंट्रस्टिंग ॻाल्हि, मॉर्निंग शो आहे त असांजी खिलबोग बि हली रहंदी, त हू
थोड़ी घणी एक्टर भी रही आहे, थोड़ी घणी सिंगर भी रही आहे, थोड़ी घणी मॉडल भी रही आहे, पर एयर होस्टेस घणी रही आहे, घणो एयर होस्टेस भी रही आहे ऐं सुठी जेका आहे सो होस्ट भी रही आहे, स्पेशली मुख़्तलिफ़ जेके उन्हनि प्रोग्राम होस्ट कया माज़ी में या हाणे हू कनि पियूं थियूं। सो माज़ी वारनि प्रोग्रामनि जो जेकॾहिं ज़िक्र कयूं त उन्हनि जा खोड़ क्लिप जेके आहिनि उहे अव्हां जे साम्हूं हींअर बि गुज़रंदा हूंदा ऐं जॾहिं अव्हां उहे ॿुधो था त तमामु उन्हनि मां हिकिड़ी इन्फॉर्मेशन बि मिले थी, काफ़ी ॼाण बि मिले थी। सो हाणे अव्हांखे नालो बि उन्हनि जो ॿुधायूं था, मैडम शमा किरियो, उहे असांजी महिमान आहिनि। तानिया खयों पे नाम त मां थोरो पास पे ॾिनो हा मैडम शमा किरियो असां सां गॾु आहे। मैम कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? असीं भी तमामु सुठा आहियूं, ख़ुशि आहियूं ऐं अव्हांखे ॾिसी करे अञा वधीक ख़ुशी थी आहे। थैंक यू वेरी मच। ऐं मूंखे बि तमामु घणी ख़ुशी थी आहे मॉर्निंग ऑफ धरतीअ जी में अची करे ऐं पंहिंजी धरतीअ जे हिन प्रोग्राम में माण्हू खे अचणु खपे, इहा ख़्वाहिश हुई मुंहिंजी। ज़बरदस्त। अच्छा, हिकिड़े होस्ट जे लाइ इहो केतिरो इंट्रस्टिंग हूंदो आहे त जेको पाण एतिरा प्रोग्राम करे चुको हुजे ऐं उहो किथे वरी महिमान थी वेंदो आहे त उहो कीअं लॻंदो आहे एक्सपीरियंस? ज़ाहिर आहे अव्हांखे पाण खे एॾो तजुर्बो आहे। नसी ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे, कॾहिं कॾहिं लॻंदो आहे मां पंहिंजी सीट छॾे ॾिनी आहे। पोइ अहसासु थींदो आहे त जीअं असां एज़ अ होस्ट हाणे तव्हां मूंखां सुवाल पुछी रहिया आहियो, हुन सीट ते वेहण ऐं हिन सीट ते वेहण में इलाही फ़र्क़ु तॾहिं महसूसु थींदो आहे, ख़बर पवंदी आहे। हुन जेको दिलि अचे सुवाल पुछी वठे, हाणे त सोचियो अलाए कहिड़ो सुवाल पुछंदो वञे, कहिड़ो जवाबु ॾियणो पवंदो। न अहिड़ी ख़बर हुजे असां पेपर आउट करायूं था, पहिरियां पेपर आउट थियण त असां वटि का ॻाल्हि नई ॻाल्हि न आहे, पर न अव्हां जे लाइ हाणे अहिड़ा कहिड़ा सुवाल जेके अव्हां खां के अॼुकल्ह छा मसरूफ़ियात आहे अव्हांजी? अॼुकल्ह कुझु ख़ासि न, छो त कोरोना आहे, कोरोना जे करे ज़िंदगी बि तमामु घणी डिस्टर्ब थी आहे, सभिनी डिस्टर्ब थी आहे, हुन सां गॾो गॾु असांजी बि फ्लाइंग हले थी पई थोरी घणी, जे तव्हां इंट्रो में चयो आहे त थोरो घणो जेको थोरो घणो, पर इहो थोरो घणो गॾिजी करे घणो कुझु थी हा थोरो घणो जेको आहे थोरी घणी फ्लाइंग हले थी पई, प्रोग्राम्स हलनि था पिया, करंट अफेयर जा PTV ते प्रोग्राम कयां थी पई, हाल अहिवाल न्यूज़ करंट अफेयर अॼुकल्ह हुअं ॾाढी इन आहे, तंहिंजे करे उहो तव्हांखे अंदाज़ो आहे। ऐं उन सां गॾो गॾु जीअं की असांजा महिरबान सॾाईंदा आहिनि त उते बि हलाईंदा आहियूं, ख़ुशी थींदी आहे पंहिंजो, छो त जंहिं चैनल ते तव्हांजा कमु थियल हुजनि, जंहिं ते तव्हांजी टीम हुजे, जंहिंसां तव्हांखे सुञाणो था, उते वञी पंहिंजाइप जो अहसासु थींदो आहे। अहिड़े क़िस्म जा कम हलनि था पिया। अच्छा, लाइफ में मां एतिरा एक्सपीरियंस कया, एक्टिंग, थोरी घणी सिंगिंग, मॉडलिंग, होस्टिंग, एयर होस्टेस, अञा कुझु रहिजी वियो आहे? सिंगिंग रहिजी वई आहे। अच्छा, सिंगिंग रहिजी वई आहे। उहो आहे का पाइपलाइन अॼु हसरत प्लानिंग पूरी का? कयूं था यस मौके पे मौका भी है, छा महल भी है, दस्तूर भी है, अलाए छा चवंदा आहिनि? मौको भी है, महल भी है, पर दस्तूर मारते ईअं कोन्हे, छो त मूंखे नथो लॻे त मुंहिंजो आवाज़ माण्हू खे ख़बर छो पवंदी आहे न, नथो लॻे? गड़गड़ गाईंदा लॻे थो। ॻाए सही सघियां गड़गड़ थी गाईंदासीं। या ऐं इहो चवंदा आहिनि बाथरूम सिंगर बि मूंखे न लॻंदो आहे, उते बि ईअं न। शेर शायरी अव्हांखे पसंदि आहे शमा? ॿुधण जी हद ताईं, यादि कुझु न आहे। अच्छा, जे अगरि तव्हांजो नेक्स्ट सवाल हुयो त ॿुधायो। अच्छा, करंट अफेयर में अव्हांखे केतिरो टाइम थी वियो आहे? छा एज हुई अव्हांजी जंहिं महिल करंट अफेयर में आयो अव्हां? डायरेक्ट एज दा ॾिसो न, एज जो टॉपिक एक्सपीरियंस पुछबो आहे केतिरा ईयर? ओके सर जी, तव्हां पुछो ना केतिरनि सालनि न खां मूंखां न पुछिजो प्लीज़। न, करंट अफेयर में मां तक़रीबन पोयनि 10 सालनि खां आहियां। मां स्टार्ट कयो, मुंहिंजो मीडिया स्टार्ट कये तक़रीबन 10-15 साल थी विया हूंदा। शुरू में मां में रहियमि, एंटरटेनमेंट में रहियमि, ड्रामनि में बि आयमि, उन खां पोइ मां बसि करंट अफेयर ऐं करंट अफेयर सां गॾु गॾु मां एंटरटेनमेंट जा बि शोज़ कंदी रहियसि। मां इहो न आहे त को हिकिड़ो ई सिर्फ़ु करंट अफेयर चूज़ कयो, मां गॾु गॾु एंटरटेनमेंट जा बि शोज़ कंदी रहियसि, पर एज़ अ होस्ट कंदी रहियसि। त कीअं रहियो इहो एक्सपीरियंस ऐं माण्हुनि जी मोट कीअं मिली अव्हांखे करंट अफेयर में? ॾाढी सुठी करंट अफेयर में, या हूअं बि असांखे जॾहिं माण्हू सुञाणीनि था ऐं जॾहिं माण्हू असांजा फैंस असांखे हिकिड़ी बेलोस मोहबत हूंदी आहे उन्हनि जी, तव्हां शमा किरियो हुयो, तव्हां ही प्रोग्राम कयो, स्पेशली जेको नसीर तव्हां मूंखे पहिरीं ॿुधायो वियो आहे, फ़िक्री सवाल जेको प्रोग्राम हुयो, मुंहिंजी उहा अञा बि सुञाणप आहे जिते बि आउं वेंदी आहियां, छो त हुनजा जेके बहस हुआ न, हुनजा जेके टॉपिक हुआ, मां नथी सम्झां त उन खां पोइ सिंधी मीडिया में, सॼी सिंधी मीडिया में को अहिड़ो प्रोग्राम थी सघियो आहे। ऐं असांजा जेके गेस्ट हूंदा हुआ ऐं जहिड़े क़िस्म जी असां उहा बहस खणी हलियासीं, उहो बि हर चैनल हलाए न सघंदो, इहा ॻाल्हि आहे। तंहिंजे करे उहो प्रोग्राम मूंखे स्टिल अञा मां सोचींदी आहियां त जे अगरि करे थी सघियो त मां उनखे वापसि कंदसि, वरी कजे अहिड़ो, वरी कंदसि। ज़बरदस्त। इहा हिकिड़ी ख़्वाहिश आहे। अच्छा, एंटरटेनमेंट खां हेॾां अचणु करंट अफेयर वारी फील्ड ॾांहुं, इहो इतफ़ाक़ कीअं थियो? इहो इतफ़ाक़ कोन हुयो,
एक्चुअली बेसिकली मां इलाही दफ़ा पहिरीं बि ॻाल्हि करे चुकी आहियां त जेको मुंहिंजो मीडिया ॾे शौक़ु हुयो न उहो हुयो न्यूज़ कास्टर जो सही। हिकिड़ो माण्हू असां ॾिसंदा हुआसीं ऐं नंढे अमां हूंदे सां खां मुंहिंजी मुलाक़ात थी मां सभु खां पहिरियों इहे सवाल कयो तव्हां न्यूज़कास्टर आहियो हा त मुंहिंजो ॾाढो शौक़ु हुयो न्यूज़ कास्टर न्यूज़ पढ़ण जो ऐं जहिड़े तरीक़े सां सुठियूं तरीक़ियूं लॻंदियूं आहिनि प्यारियूं प्यारियूं लॻंदियूं आहिनि वरी जेको हुननि जो न्यूज़ जो पढ़ण जो स्टाइल हूंदो आहे त बेसिकली शौक़ु हुयो मतिलबु करंट अफेयर ऐं अहिड़े क़िस्म जो हुन ते हुयो पर आउं करे न सघियसि बिकॉज़ मुंहिंजी नौकिरी अहिड़ी हुई मां पूरो टाइम फुल टाइम ॾेई न पई सघियसि कोशिश कई कॾहिं या टाइम न ऑडिशन ॾेई जी हद सघियसि ताईं ख़बर पढ़ण जी हद ताईं बिल्कुलु कयो अच्छा इनफैक्ट मां अगरि शुरू में हुयमि त मां सिलेक्ट बि थी चुकी हुयमि मूंखे चयो बि वियो हुयो पर उन सां गॾो गॾु हिकिड़ी शइ हुई त मूंखे पंहिंजी ॿी जॉब जेका हुई उहा बि मां ॾाढी शौक़ सां कई हुई फ्लाइंग क्रू आहियां मां मूंखे उहा बि ॾाढी वणंदी आहे उहा छॾणी पई पई मूंखे चॉइस हिकिड़ी जी करणी पई पोइ मां चयो न मां छॾींदसि कोन इन सां गॾु गॾु हुन सां मैचिंग मिलंदड़ जुलंदड़ शो पोइ करंट अफेयर जो इशूज़ ऐं उन ते मां प्रोग्राम होस्टिंग करणु अच्छा माशाल्लाह मां ड्रामनि में बि कमु कयो आहे कीअं रहियो उहो एक्सपीरियंस तव्हांजो कीअं रहियो ॾाढो सुठो रहियो हा कमु ॾाढा सुठा कया आहिनि जिते बि कया कहिड़ो किरदारु जेको अञा ताईं मूंखे यादि हुजे यार ही मां सुठो कयो आहे एक्टिंग हिन में भली कई आहे प्रोग्राम न कया आहिनि मां प्रोग्राम में होस्टिंग भली कई आहे उहो तव्हां पुछी सघो था त कहिड़ो प्रोग्राम आहे जेके अव्हांजे दिलि जो इलाही वेझो आहे जेको फिक्री सवाल मां फिक्री सवाल चई चुकियमि मुंहिंजी अञा बि ख़्वाहिश आहे त फिक्री सवाल में ॿ टे शयूं हिकिड़ो त मां उन वक़्तु नई हुअसि मां बि स्टार्टिंग में इहो प्रोग्राम कयो उन में मूंखे इलाही महिनत करणी पई नो डाउट मां जेका जेतिरी महिनत उन प्रोग्राम लाइ कई न कई न छो त फ़लसफ़े सां हिकिड़ी न आम छोकिरी जो कोतिरो वास्तो हूंदो कोन्हे जॾहिं मां माण्हुनि जो न हूंदो चङे घणे मतिलबु असां जहिड़े मां नथी सम्झां ॿियनि जो में बि हुजे बि पर हिकिड़ी आम छोकिरी जंहिंजो जॉब फ्लाइंग सां आहे ऐं मुंहिंजी एजुकेशन में बि फ़लसफ़े जी अहिड़ी का शइ न हुई अचानक मां हिकिड़ो वॾो फ़लसफ़ा बेस्ड प्रोग्राम खयो ऐं हुनखे एज़ अ चैलेंज खयो हुयो ऐं वरी जिते असांजा गेस्ट जेके ईंदा हुआ उहे ॾाढा हाई लेवल जा हूंदा हुआ उन्हनि खे मतिलबु फेस करण जे लाइ ख़ालिद महमूद सुमरो साहिबु मरहूम जेको उहो हूंदो हुयो अमर जलील साहिबु आया ऐं हिकु जेके बि असांजी हींअर बि असां जेके ख़ुशी जेको असां प्रोग्राम कयो अमर जलील साहिब सां उहो बि ॾाढो सुठो मतिलबु टॉपिक बि वरी असां अहिड़ा खणी ईंदासीं समाज जी इर्तिका कीअं थी थिए औरत मर्द बराबरि आहिनि न आहिनि ऐं मज़हब ऐं रियासत बराबरि हिक ॿिए लाइ ज़रूरी आहिनि न आहिनि टॉपिक बि सफ़ा असांजा अहिड़ा हूंदा हुआ जंहिं ते उहो स्टिल प्रोग्राम जेको आहे मूंखे ॾाढो वणंदो बि आहे ऐं कॾहिं आउं फारिग हूंदी आहियां तुंहिंजा जेके आहिनि उहे ॾिसंदी आहियां ऐं मूंखे लॻंदो आहे छा वाक़ई आउं करे वियमि अच्छा उन जो कुझु शयूं त जेके आनियूं थियूं उहे असां ॾिठियूं त ऑफ द रिकॉर्ड उन में कहिड़ा कहिड़ा मामला थियो छो प्रोग्राम में असांखे नज़र ईंदो किथे मज़हबी मामला अची वेंदा त सफ़ा ऐं टफ बहस थी वेंदो त ब्रेक दौरान या कुझु शयूं खे कटराइणियूं पियो हुजनि माण्हुनि खे कूल करणो पियो हुजे अहिड़ा एक्सपीरियंस बि थिया हुन में माण्हुनि खे त शायदि कूल करण जी मूंखे ज़रूरत न पवंदी हुई पर गेस्ट खे कूल करण जी ज़रूरत पवंदी हुई असांजा जेके गेस्ट हूंदा जेके असांजा स्पीकर हूंदा हुआ असांजो हिकिड़ो प्रोग्राम थियो हुयो मज़हब ऐं रियासत ज़रूरी आहिनि या न आहिनि हिक ॿिए जे लाइ उन प्रोग्राम में लीव कयो इनाम शेख साहिबु बि हुआ आउं बि हुअसि ऐं त होस्ट बि कयो इनाम शेख साहिबु हुआ पलीजो साहिबु हुयो ख़ालिद महमूद सुमरो साहिबु हुआ उहो प्रोग्राम ड्यूरिंग रिकॉर्डिंग मूंखे इहे पियो लॻो त इजवाड़े पाड़े में पिया ऐं उन प्रोग्राम में ॾाढो मज़े जो ॾाढो सुठो प्रोग्राम उनजी जेका बहस हुई ॾाढी पर उहो ॾाढो तर्क बि थी वियो हुयो उन प्रोग्राम खे मां स्टिल उनजी रिकॉर्डिंग विसारे न सघंदी आहियां असां इनाम शेख साहिबु चयो हाणे पाणे विड़ी न पवनि हाणे छा पर उहो ॾाढो असांजो प्रोग्राम इन जी जेका रिकॉर्डिंग हुई हिकिड़ो ॿियो असां प्रोग्राम उन सिलसिले में कयो हुयो महिनत असां ॾाढी कई असां रिकॉर्ड करे हैदराबाद खां कराची पहुतासीं माना सोराबोट क्रॉस ई कयो हुयो त असांजी टीम असांखे ॿुधायो त हुन में आवाज़ु त रिकॉर्ड ई कोन्ह थियो आहे तव्हांजो तव्हांजे माइक में कोई प्रॉब्लम हुई गेस्ट जो त आवाज़ु आहे पर तव्हांजो आवाज़ु रिकॉर्ड कोन्ह थियो आहे असां वरी सोराबोट बिलीव कंदो उतां खां गाॾी खे यू टर्न करे वापसि हैदराबाद वियासीं ऐं पंहिंजो प्रोग्राम पर हिकिड़ो शौक़ु हुयो वलवलो हुयो उन में हिकिड़ो जुनून जे हद ताईं असां हुन में इन्वॉल्व हुआसीं तंहिंजे करे ऐं पोइ टाइम खे कीअं मैनेज कंदा हुया जॉब बि हुई वरी करंट अफेयर वरी ड्रामनि जो कमु बि त हीउ टाइम कीअं मैनेज थींदो टाइम अल्हम्दुलिल्लाह मां जंहिं बि टीम सां कमु कयो उहो मूंसां ॾाढा कोऑपरेटिव हुआ मां जिथे बि कमु कयो उन्हनि खे ख़बर हुई त मुंहिंजी छुटी मां मैनेज कंदी हुअसि त हिन ॾींहंनि में असां करे सघूं था ऐं हिकिड़ी अॼु ताईं आदत आहे मुंहिंजी जीअं अगरि मां हा कंदी आहियां हिन टाइम ते करणी आहे त पोइ मां पंहिंजो उहो वाइदो जेको आहे उहो पूरो कंदी आहियां त इन करे उन्हनि खे ख़बर ई त अची वेंदी हिन ॾींहं ते चयोसि त ईंदी हिन टाइम ते चयोसि त ईंदी त पोइ टीम इहो ई चवंदा आहिनि टीम वर्क टीम जॾहिं तव्हां सां कोऑपरेटिव आहे त तव्हां इलाही कुझु करे सघो था जे अगरि टीम तव्हां सां कोऑपरेटिव न आहे त पोइ
सही असांजो जेको इहो हिकिड़ो अञा ताईं टैबू आहे मीडिया में उन में सिंधी फैमिलीज़ में छोकिरियुनि जो अचणु इलाही अचनि पियूं पर इलाही घटि उहो रेशो न आहे जेको इवन उर्दू चैनल में त डेस्क ते रिपोर्टिंग फील्ड में ॿियनि हंधनि ते एडिटिंग में असांजे प्रोड्यूसर तौरु अचनि थियूं छोकिरियूं असांजे कमु कंदे अव्हां जॾहिं आया त उहो दौरु अञा कुझु ॿियो हो हालांकि उन खां पहिरियां त PTV जो दौरु अची चुको हो पर केतिरो चैलेंजिंग आहे हिकिड़ी सिंधी फैमिली सां तालुक़ु रखंदड़ हिकिड़ी छोकिरी जे लाइ मीडिया ते अचणु या कहिड़ा हर्डल्स जेके आहिनि रुकावटूं रंडकूं? नसीब ॾाढो चैलेंजिंग हुयो मां जेको या जंहिं दौर में असां सभु जेकी बि असां सां गॾु छोकिरियूं आयूं हुयूं उन्हनि ॾाढो प्रॉब्लम्स फेस कया स्पेशली अगर तव्हांजी फैमिली तव्हां सां सपोर्ट करे भी थी त तव्हांजा जेको ख़ानदान आहे मामा चाचा मासियूं फलाणो रिश्तेदार मोहल्लो पाड़ो उहे उन्हनि खे चई चई करे हा तव्हांजी धीउ जेका आहे न हाणे टीवी ते हाणे हीअं आहे हाणे हूअं आहे उहे जेके आहिनि प्रॉब्लम्स स्टिल असां फेस था कयूं एज़ अ छोकिरी शायदि हीअ बि फेस कंदी हुजे चाहे आउं बि फेस कंदी हुजां शायदि हिते असांखे एतिरा प्रॉब्लम्स नथा फेस करणा पवनि बनिस्बत असांखे पंहिंजी फैमिलीज़ में जेके प्रॉब्लम्स फेस करणा था पवनि असां वाक़ई तव्हां सही था चओ इन अञा उन मां निकिरी न सघिया आहियूं उन लाइ पोइ मां त इहो हाणे न हुजणु खपे मां अक्सर पंहिंजी फैमिली खे या जिथे बि पंहिंजी फ्रेंड्स में वेंदी आहियां माण्हुनि जो हिकिड़ो मिसकॉन्सेप्ट बि ॾाढो थी वियो आहे इहो ई मुंहिंजो नेक्स्ट क्वेश्चन हो त उनखे कीअं ख़तमु कजे छा माण्हू ॿुधाईंदो त हिकिड़े त जेके न तव्हां दरिया जे पार होॾां बि का बि तव्हां अॻिते या कंहिंजे लाइ का राय ॾियो अव्हां हिते रहिया आहियो 10 सालनि खां त अव्हां छा हिते ॾिठो ऐं वाक़ई जेकॾहिं हूं त ॾिठो न हर फील्ड नर्सिंग खां वठी टीचिंग ताईं जेके बि आहिनि ॻाल्हियूं त खोड़ थींदियूं हुननि जे लाइ पर अव्हां हिते छा ॾिठो अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेके छोकिरियूं अचणु चाहिनि थियूं उन्हनि खे छा चवंदो त वाक़ई इहा एतिरी का ख़राबु फील्ड आहे या जेकॾहिं अव्हां अचो था तव्हांखे कीअं हिते रहणो आहे पंहिंजो नाओ कीअं मञाइणो आहे? ॿ ॻाल्हियूं जेके तव्हां ॾाढो मुंहिंजे जेको मूंखे दिलि सां टॉपिक लॻंदो आहे जिते आउं ॻाल्हाइणु चाहींदी आहियां उहो तव्हां छेड़ियो आहे छो त मां ॾाढो फेस कयो आहे हिन ॻाल्हि खे स्टिल फेस कयां थी मीडिया में एतिरो कमु करण खां बावजूदि स्टिल फेस कयां थी मीडिया में अहिड़ी का शइ न आहे हीअ जेके बि आहिनि न इहे जेके मिसकॉन्सेप्ट फैलियल आहिनि या जे माण्हुनि जा कयल आहिनि जेके चवंदा आहिनि न अंगूर खटो आहे हीअ किसो उहो आहे जंहिंखे तव्हांजी पहुच न आहे जब तव्हां पुॼी नथा सघो पोइ अंगूर खटो आहे हिकिड़ो मुहावरो हूंदो आहे हथू खटा एक्ज़ैक्टली उहा ई शइ आहे अहिड़ी का ॻाल्हि न आहे ॿई शयूं असांजी जेके छोकिरियूं अचनि थियूं मां उन्हनि खे चवंदमि हिकिड़ो त उन्हनि खे फैमिली जेको सपोर्ट करणु खपे जेसिताईं तव्हांजी फैमिली तव्हांखे सपोर्ट नथी करे कंहिं बि फील्ड में हुजो तव्हांजे घर वारा तव्हांखे सपोर्ट नथा कनि तव्हांजा घर वारा तव्हां ते बिलीव नथा कनि जेके त पोइ तव्हांजे लाइ ॾाढो मुश्किल आहे ऐं ॿियो तव्हां पंहिंजे कॉन्फिडेंस सां अचो हिते मां ॿ अहिड़ी मीडिया मतिलबु अहिड़ी जॻहियुनि ते कमु करे ॾिठो आहे हिकिड़ो मीडिया में कमु कयो 15 साल कमु कयो आहे सेम एज़ मां फ्लाइंग क्रू बि आहियां हा उहा बि जॉब अहिड़ी क़िस्म जी आहे दुनिया चेंज थी वई आहे केरु तव्हांखे गन पॉइंट तां केरु तव्हांजी मर्ज़ी खां सवाइ केरु तव्हांजी विश खां सवाइ कुझु बि नथो करे सघे तव्हां पंहिंजे कम सां सिंसियर हुजो तव्हांखे कमु अचणु खपे नंबर 1 तव्हांखे कमु अचणु खपे तव्हांजो जेको शौक़ु आहे कम जे लाइ महिनत जो जेको जज़्बो आहे उहो हुजणु खपे तव्हांखे केरु कुझु बि नथो चई सघे ऐं तव्हां किथे बि पंहिंजी जॻह ठाहे सघो था असांजी सिंधी नियाणियुनि खे अचणु खपे असांजी जेके फैमिलीज़ आहिनि स्टिल हिकिड़ो वॾो स्कोप आहे हिकिड़ी जॉब आहे स्टिल असां ताईं अञा ताईं इहो शौक़ु आहे न हीअ हाणे हिकिड़ी इंडस्ट्री थी वञणु खपे हीअ प्रोफेशन आहे ऐं एॾो सुठो प्रोफेशन आहे जंहिं ते न सिर्फ़ु तव्हां पंहिंजे लाइ कमु था कयो तव्हां पंहिंजे मुआशिरे लाइ बि कमु था कयो ड्यूल हिकिड़े टाइम ते तव्हां पंहिंजी बि लाज़मन तव्हां पंहिंजे घर जी ज़रूरतूं बि आहिनि पंहिंजो बि ज़रूरतूं आहिनि उहे बि पूरियूं कयो था पर गॾो गॾु तव्हां पंहिंजे मुआशिरे लाइ बि हिकिड़ो सुठो मिसाल ठहियो था मुआशिरे जा मसाइल तव्हां खणी था अचो असांजी छोकिरियूं असां छोकिरियुनि जा मसइला मसाइल खणी था अचूं उन्हनि जे इशूज़ ते ॻाल्हायूं था ऐं असांखे हिमत आहे किथे को मसइलो थिए थो असां हली वञी सघूं था त इहा जेका शइ आहे न उहा असांखे असांजे जेके मेंटली असांखे इहे ज़हन मां कढी छॾणु घुरिजे त जेका बि हिते केरु कमु करे थी पई उहा का ग़लति तरीक़े सां आयल आहे या जेका बि हिते का कमु करे थी पई उनखे मतिलबु केरु अचे मतिलबु हीअ को जंगल जो कानून हिते नथो हले जंगल जो कानून हिते बिल्कुलु नथो हले तव्हां पंहिंजे कॉन्फिडेंस सां अचो पंहिंजे कम सां कमु रखो केरु बि पंहिंजो कमु कयो आराम सां जीअं नॉर्मल हर जॉब आहे हीअ बि इहा जॉब आहे ऐं मां सभिनी खे इनकरेज कंदसि त अचनि हीअ हिकिड़ो सुठी फील्ड आहे दुनिया हाणे इन ते ई अचे थी पई इलाही सारी फील्ड्स ॾिसो डिफरेंट शयूं चेंज थींदियूं वयूं हाणे दुनिया जेका आहे उहो मीडिया जो दौरु आहे सोशल मीडिया अञा अॻिते थी अचे पई असांखे 2 क़दम अॻिते वधणु आहे न की पोइ हिते वधणु ब्रेक वठूं पाण ब्रेक जो टाइम थियो आहे ऐं नो डाउट त
शमा कीरियो या उन दौर में जेके बि टीवी ते आयूं या पीटीवी जो हिननि हिकिड़ा रस्ता पैदा कया ॿियनि न्याणियुनि जे लाइ, खोड़ सारे न्याणियुनि जे लाइ, भई असीं बि वेठियूं आहियूं, ॾिसो हिते पहुतियूं आहिनि त ॿियनि मिसाल ॾिना हूंदा ऐं उन्हनि खे ॾिसी करे कुझु ॿियूं मायूं, त हुननि जो कंट्रीब्यूशन आहे ऐं उनखे जेतिरी बि उन्हनि जी साराह कजे सां घटि आहे। सो ब्रेक वठूं था ऐं पोइ बि असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो ऐं खोड़ सारा सुवाल आहिनि जेके असां अञा उन्हनि खां कंदासीं। वठूं था ब्रेक। नाज़िम ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भली कार ऐं शमा कीरियो असां सां गॾु मौजूदु आहे ऐं मीडिया में सिंधी न्याणियुनि जो अचणु उन्हनि लाइ कहिड़ा चैलेंज उहे असांजो बहस पियो हलियो। थोरो उन ते अञा वधीक ॻाल्हि कंदासीं, पोइ वरी ॿिया बि खोड़ सारा सवाल। अच्छा, हिकिड़ो डिबेट इहो बि हले पियो असां वटि त पीटीवी असांखे नाले वारा वॾा एक्टर ऐं एक्ट्रेस ॾिनियूं, उनखां पोइ जेका असांजी ही मीडिया आहे प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया जेका आहे प्राइवेट टीवी चैनल्स अचण खां पोइ केतिरा घणनि जेतिरियूं एक्ट्रेस हुंदियूं जेके मूंखे यादि हुजनि, जेके माज़ी में रोशन अता खां वठी ऐं असीं ॾिसूं शबीना चन्ना ताईं, त केतिरियूं मूंखे नयूं एक्ट्रेस नज़र आयूं आहिनि 18-20 सालनि में। ऐं वधीक वॾो बहस इहो बि आहे त फीमेल होस्ट असांजूं कहिड़ियूं जिन खे असीं ॻणाए सघूं त बाबा असां वटि ही बि आहिनि। इन्हनि 18 सालनि में असीं एतिरा माण्हू छो न पैदा करे सघिया आहियूं? उन में इदारनि जी का किथे कमी कोताही या असांजी पंहिंजी बि आहे त असीं पाण उहा महिनत नथा कयूं जेका करणु खपे। इवन मुंहिंजा पर्सनल एक्सपीरियंस आहिनि त अॼु जी जेका अख़बार आहे उहा कोन पढ़ियल हूंदी आहे घणनि दोस्तनि खे। मां चवंदो तव्हां मीडिया में कमु कीअं न करे सघो जेकर तव्हां अवेयर न आहियो त छा पियो थिए न रुगो मुल्क में पर दुनिया में। सही, इन जो मां तव्हां सां बिल्कुलु एग्री आहियां त वाक़ई असां न करे सघियासीं। हालांकि असांखे कॉन्सेप्ट इलाही स्कोप इलाही वॾो मिलियो, इलाही घणा चैनल्स अची विया, असांखे इलाही कुझु करणु खपे आहे। पर जीअं जीअं चैनल्स अची विया न हुननि मयार किराए छॾियो। ॿिन्ही जो कसूर आहे न, ग़लती ॿिन्ही जी हूंदी आहे। सपोज़ मां हाणे आई आहियां, मूंखे का तयारी कोन्हे करणी, मूंखे बसि जहिड़ो बि मां करे वेंदमि, उन्हनि मीडिया चैनल्स खे हिकिड़ो टाइम भरण जे लाइ हिकिड़ो मवाद पे खपियो। ऐं पोइ जेको महिनत जो जेको हुयो न, जीअं पीटीवी छो कयो पैदा, पीटीवी में रिहर्सल्स थींदियूं, पीटीवी में हिकु हिकु शइ जो पूरो ख़्यालु रखियो वेंदो, ॿोलीअ खां वठी ड्रेस खां वठी कंटिन्यूटी जेका कहिड़ी आहे छा आहे। छो त मां पीटीवी जो बि ड्रामा सीरियल कयो त अच्छा तव्हांखे हुन में हीअ ड्रेस हीअं पातल हुई त हीअं ई पाइणु खपे, तॾहिं उहो तव्हां एॾा वॾा वॾा असां आर्टिस्ट कढी सघियासीं, एॾा वॾा वॾा नाला थी विया। पर जॾहिं जॾहिं हीअ चैनल्स शुरू थींदा विया हिननि इन शयुनि जो ख़्यालु न रखियो, मयार जो बिल्कुलु ख़्यालु न रखियो, स्टैंडर्ड असां बिल्कुलु कराईंदा वियासीं। त पोइ असांजे जेके आर्टिस्ट हुआ उन्हनि बि ईअं ई कमु कयो। ॾिसो, महिनत इदारो घुरंदो आहे, जेको इदारो हूंदो आहे न उहो पंहिंजो हिकिड़ो स्टैंडर्ड रखंदो आहे त हिन स्टैंडर्ड खां मां अगरि तव्हां घटि कयो त थैंक यू वेरी मच, मूंखे मां न आहे कंप्रोमाइज़। जॾहिं कंप्रोमाइज़ एतिरा थींदा विया, अच्छा हुननि वटि बि फैसिलिटीज़ न हुयूं। मां वरी इदारे जी बि जॾहिं मां डिफरेंट इदारनि में कमु कयो, जेके ही सिंधी इदारा आया मां शुरू में ई हुननि खां कमु कयो, हुननि वटि एतिरी फैसिलिटीज़ न हूंदियूं, कैमरास घटि हूंदा। हाणे सपोज़ असां भई एक्टिंग कयूं था पिया, पोइ पहिरीं सिर्फ़ु तव्हांजो भरे छॾींदा, पोइ वरी मुंहिंजो त पोइ उहो एक्सपीरियंस तव्हां एक्सपेक्ट ई नथा करे सघो। बि ॻाल्हाइनि त फेस जे एक्सप्रेशन्स, एक्टिंग आहे एक्सप्रेशन्स जी, ईअं सिर्फ़ु जुमिलो पढ़णु ईअं शायदि असां बि तव्हां बि पढ़ी सघो था, पर हुननि वटि उहे हूंदियूं न हुयूं। त इहे जेकी शयूं आहिनि हाणे असां ॾिसूं था त असांजा इदारा उन मज़बूत थी विया आहिनि। हाणे असांखे पंहिंजे स्टैंडर्ड जो ख़्यालु रखणु खपे, असांजे इदारनि खे रखणु खपे। जॾहिं हुननि वटि सभु शयूं आहिनि, हाणे असां ॾिसूं था वॾा वॾा असांजा इहे जेके वेठा आहियूं असां, हुन वटि हर ॻाल्हि अची वई आहे, सभु शइ थी वई आहे। तंहिंजे करे उहो जेको स्टैंडर्ड हुयो न उहो किरी पियो, एक्टिंग में किरियो, म्यूज़िक में किरियो, होस्टिंग में किरियो, बसि रुगो हिकिड़ो टाइम फुल थी वञे उहो शइ हली वई। उन जे करे असां वटि के सुठा नाला बि कोन्हनि। न्यूज़ में बि ॻणाइण जहिड़ा बि 2-3 नाला आहिनि। न्यूज़ ते वरी बि हुननि थोरो फोकस रखियो, अच्छा 2 कैमरा आहिनि त 2 कैमरा रखणियूं आहिनि। त हाणे ॾिसो था न्यूज़ जो हिकिड़ो स्टैंडर्ड आहे। तव्हां न्यूज़ जे कहिड़े बि चैनल खे ॾिसो, जेके बि असांजा सिंधी चैनल हलनि था, स्टिल हुन वटि जेके स्पेशली न्यूज़ चैनल आहिनि, हिकिड़ा त मिक्स आहिनि, उन्हनि में असां नथा वञूं। हिकिड़ा जेके स्पेशल न्यूज़ चैनल हुननि जो स्टैंडर्ड आहे, उन्हनि न्यूज़ खे बिल्कुलु उन हिसाब सां रखियो, छो त हुननि खे हलाइणी हुई, पर हुननि करंट अफेयर उन्हनि जेको एंटरटेनमेंट आहे उन ते ध्यानु ई न ॾिनो। अच्छा, इन ते मुंहिंजो आख़िरी सुवाल हूंदो, पोइ तानिया जेको पुछियो इहो आहे त महिनत ते ई जेकॾहिं अचूं था त महिनत असां वटि उन में उहा ई जीअं ॿुधायो त ॿिन्ही पासे आहे। बिल्कुलु
पर मन जेकॾहिं रोज़ असीं अख़बार पढ़ूं कंहिं टीवी चैनल खे ॾिसूं असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो बि आहे त न्यूज़ एंकर जेके आहिनि या न्यूज़ कास्टर जस्ट माना असांखे बसि चहिरो नज़र अचे पियो ऐं वाह वाह थिए पई इहो ई इनफ आहे बाक़ी महिनत नाहे करणी इन में रियलिटी आहे बिल्कुलु reality अवां जे वास्ता हूंदा न बिल्कुलु reality आहे। न बिल्कुलु बसि reality अचूं पिया, इहो काफ़ी आहे पर इन जे करे जो मतिलबु असांजे इदारे में सपोज़ वञी कयूं था न उनखे बि एतिरी ज़रूरत कोन्हे ॾिसो माण्हू वाक़ई सुस्त हूंदा आहिनि ऐं पंहिंजो शौक़ु जेको आहे उहो बि घटिजी वियो आहे कमु हली थो वञे कमु हली थो वञे वारी जेका पॉलिसी आहे उहा हाणे लॉन्ग टर्म त न हलंदी आहे न तंहिंजे करे असां कहिड़ा नाला पैदा करे न सघिया आहियूं तंहिंजे करे उहो चंद ॾींहंनि लाइ उहो नाला कमु हले थो वरी जेको ॿियो नालो अची थो वञे वरी उहो हटी थो वञे ईअं जेको तव्हांजो सुवालु हुयो जे स्पेसिफिक नाला हुजनि जेके अॼु मां वेही ॻणायां जीअं मैट महताब राशि आहे स्टिल असां हुन ते ॻाल्हायूं था कॾहिं बि असांजी का ॻाल्हि थी थी माहीन आदि त मां घणी महिनत कई आहे स्टिल असां जिथे बि वेहूं था असां उनखे एप्रिशिएट बि कयूं था उनखे माण्हू फॉलो बि कनि था महिनत आहे महिनत जेका बि करे थो उहो कामयाबु त थिए थो ऐं अव्हांखे नथो लॻे त सोशल मीडिया जे अचण सां यूट्यूब जे अचण सां या मतिलबु यूट्यूब ते चैनल ठहनि था हुनजे करे जेके टीवी ते चैनल ठहनि था हुनजो रुझान मतिलबु हुते कमु करण जो रुझान घटि थी वियो आहे माण्हुनि जो पंहिंजो चैनल हर को खोले वेठो आहे त हीअ सुठी ॻाल्हि आहे या न सुठी ॻाल्हि बि आहे छो त तव्हां वक़्त सां गॾु अॻिते न हलंदव त वक़्तु तव्हांखे पोइ हिते छॾे वेंदो वक़्तु कंहिंजो इंतज़ारु न कंदो आहे चवंदा आहिनि न त पर उन सां गॾो गॾु आउं सोचां थी ऐं सम्झां थी जेतिरो त इन में असांजे इदारनि जो बि कसूरु आहे तव्हां इदारनि ते केतिरो सपोज़ मां पंहिंजी ॻाल्हि कयां मां केतिरो टाइम ॾिनो आहे इदारनि खे जंहिं बि मीडिया में जिथे बि वई आहियां मां मूंखे जंहिं बि सॾु कयो आहे मां हली ईंदी आहियां पर मूंखे उन्हनि एतिरो जेतिरो हुनजो मां शायदि एक्सपेक्ट कयां थी एतिरी नथी त पोइ अॼुकल्ह यूट्यूब हिकिड़ो ॿियो अची वियो आहे हर को ठाहे वेही थो रहे बिल्कुलु माण्हुनि खे हिकिड़ी ॿी शइ ऑप्शन अवेलेबल आहे न पहिरीं अवेलेबल न हुयो शायदि जे अगरि पहिरीं अवेलेबल हुजे त पहिरीं बि कनि हा पर हाणे असांजा जेके इदारा आहिनि उहे पंहिंजी थोरी पॉलिसीज़ चेंज कनि त बहितर आहे त पोइ माण्हू केरु बि ईअं को बि शौक़ु सां नथो ठाहे मां सम्झां थी अच्छा कुझु पर्सनल सवाल थियनि त ओरिजिनली अव्हांजो शहर कहिड़ो किथां खां बिलोंग कयो पिया ओरिजिनली अधु सिंध खां जी अधु सिंध खां अधु सिंध अधु सिंध उहो कहिड़ो नवाबशाह पासो सकरन किथे अधु सिंध ईअं चवंदी आहियां मां जो मां ओरिजिनली मुंहिंजे ॾाॾा बाबा वारनि जो जेको ॻोठु आहे उहो नवाबशाह में आहे सही ऐं उनखां पोइ मुंहिंजो बाबा शिफ्ट थी वियो हुयो बदीन में मुंहिंजी प्राइमरी एजुकेशन टाइम जेको हूंदो आहे माण्हू जेको बचपन जेको चवंदो आहे नंढपण जिते गुज़ारियो उहो बदीन में मूंखे उहो बि शहर मुंहिंजो पंहिंजो लॻंदो आहे सफ़ा छो नंढपण माण्हू जिते गुज़ारींदो आहे न स्कूलिंग थींदी आहे का ॻाल्हि थींदी आहे उहो लॻंदो आहे मूंखे पंहिंजो शहर आहे हा उहो शहर आहे ऐं बिलोंग नवाबशाह खां कयूं था उनखां पोइ वरी मिडिल जेका एज आहे उहा असां हैदराबाद शिफ्ट थी वियासीं त हैदराबाद बि मुंहिंजो पंहिंजो शहर आहे उनखां पोइ कराची अची वियमि कराची पोइ अधु सिंध अची वई अधु सिंध मुंहिंजी आहे कॾहिं इहो ख़्यालु आयो त मीडिया मूंखे वञणु खपे मां वञा छा कंहिं सलाह ॾिनी या पंहिंजे पाण ख़्यालु आयो ऐं पहिरियों कहिड़ो प्रोग्राम हो को गानो हो को ड्रामो हो यादि आहे शुरू खां जॾहिं सिंधी चैनल स्टार्ट थिया न मां पहिरीं फ्लाइंग कंदी हुयमि जॉब हुई मुंहिंजी शौक़ु हुयो एरोस्टेस थियण जो शुरू खां वठी नंढी हूंदे खां शौक़ु हुयो त या वकील थींदमि या एरोस्टेस थींदमि जीअं इंटर कयो एरोस्टेस जी जॉब मिली वई उहा शुरू करे छॾी तंहिंजे करे वकालत रहिजी वई न त मां शायदि हीअ न हुजां त उहो हुजां वकील थियण जो बि शौक़ु हुयो मूंखे पोइ जॾहिं हीअ सिंधी चैनल शुरू थिया न्यूज़ कास्टर्स असां पढ़ंदड़ ख़बरूं पढ़नि ॾिसंदा हुआसीं उहो हिकु न्यूज़ कास्टर जो शौक़ु थियो मां न्यूज़ पढ़ां ख़बरूं पढ़ां पोइ उन शौक़ु ते मां पाण ई आहियां ऐं उन वक़्तु हिकिड़ो अवेलेबल मौक़ो बि अवेलेबल हुयो सभु हिकिड़ी नई सॼी ग्रोइंग इंडस्ट्री हुई त एतिरो कोई इशू बि न थियो पर पोइ करे न सघियसि ऐं हाणे जी जेकी ड्रामा आहिनि जेके हाणे ठहनि था उहे अव्हां ॾिसंदा आहियो कॾहिं कॾहिं अच्छा हाणे जे जेके ड्रामा आहिनि उन्हनि में अव्हां मुतमिन आहियो या न मां सवेर इहा ॻाल्हि करे वियमि पहिरीं त असां हिन ॻाल्हि खे स्टैंडर्ड खे ईअं माफ़ु करे वेंदा हुआसीं त वाक़ई हिननि वटि एतिरी फैसिलिटीज़ कोन्हनि पर हाणे असां वटि फैसिलिटीज़ आहिनि न सिर्फ़ु ड्रामा म्यूज़िक प्रोग्राम्स इंडस्ट्री मतिलबु करंट अफेयर इहे सभु जेके बि आहिनि या एंटरटेनमेंट जा जेके पंहिंजा प्रोग्राम्स थियनि था हाणे उन में असांखे मयार खे आणणु खपे हिकिड़ो वक़्तु हुयो न चवंदा आहिनि कुझु शयूं स्टार्टिंग पीरियड लर्निंग पीरियड आहे शयूं कोन्हनि एतिरा इक्विपमेंट कोन्हनि सॼो पर हाणे जेको आहे न असांजे पंहिंजे स्टैंडर्ड जेको आहे असांखे हाणे स्टिल इहो न चए हा यार अञा त नयो स्टार्ट आहे हाणे स्टार्ट कोन्हे
मां सोचां थी या मां सम्झां थी त असांखे हाणे पंहिंजो स्टैंडर्ड ते रखणु खपे। ही कुझु माण्हू चवंदा आहिनि त ही सिफ़ारिशी आहे, हिन जे पोयां हुनजो हथु आहे, हुन जे पोयां हुनजो हथु आहे। अवां हिन ॻाल्हि ते केतिरो बिलीव कयो था? त सिफ़ारिशी माण्हू मीडिया में केतिरो हली सघे थो, केतिरे टाइम जे लाइ? अवां में गट्स आहिनि त तव्हां अॻिते आहियो, मूं में गट्स आहिनि त मां हिते वेठी आहियां, अवां में गट्स आहियो त तव्हां हिते वेठा। मतिलबु ही शइ मां उहा ॻाल्हि खे चई छॾियमि त जंहिंखे मौक़ो नथो मिले गुरु खटा वारी ॻाल्हि आहे। मां त इन ॻाल्हि खे शुरू खां वठी इन ॻाल्हि ते थी चवां त सिफ़ारिश ॾिसो, सिफ़ारिश एज़ अ पाकिस्तान तव्हांखे सिर्फ़ु इन कराईंदी आहे, बीहंदो तव्हां पंहिंजे गैट्स ते आहियो, तव्हां में उहा ख़ूबियूं हूंदियूं, तव्हां में उहो कमु करण जी हिमत हूंदी, तव्हां में उन कमु करण जी ख़्वाहिश शौक़ु हूंदो त तव्हां बीही सघंदव। मां इहो त ते हाणे थोरो पर्सनल लाइफ ते अचिजे नसीर, हाणे थोरो पर्सनल लाइफ ते अचिजे। कहिड़ी क़िस्म जी ड्रेसिंग अव्हांखे पसंदि आहे, कहिड़ा कलर अव्हांखे पसंदि आहिनि, थोरो हिन ते अचिजे। कल्चरल ड्रेसिंग आई लव इट। मां पंहिंजे कल्चर सां हमेशह मतिलबु प्यारु कयो आहे, मूंखे वणंदियूं बि आहिनि। असांजी कलरफुल ड्रेसिस आहिनि हमेशह, गज भर्त। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त शायदि असां जेतिरो उनखे एप्रिशिएट कयूं था, ॿाहिरि उनखे वधीक एप्रिशिएट कयो थो वञे। ईद जो ॾींहुं हुयो, असां टोरंटो में हुआसीं, मूं गज वारी पंहिंजी शर्ट पाती हुई, जेको न असांजो इलाही थी भरियल हुयो। असां ई ॿाहिरि हलिया वियासीं त हिकु हिकु माण्हू बिलीव कयो, मूंखे एतिरो एप्रिशिएट कयो। हिकु हिकु माण्हू बि पुछियो भाई किथां कहाँ से, वाह वेयर यू गॉट दिस। त मूंखे शलवार कमीज़ बि सुठियूं लॻंदियूं आहिनि, मां पाईंदी आहियां, पर मां इहो चवंदी आहियां त जैसा देस वैसा बेस। मां उन ते बिलीव कंदी आहियां। इहो न आहे त बिल्कुलु असां जेको दिलि चवे उहो पए, पर जैसा देस वैसा बेस वारी ॻाल्हि आहे। मूंखे वणंदो आहे, पंहिंजो कल्चरल ड्रेस वधीक वणंदो आहे। सुठी ॻाल्हि आहे, वणनि बि घुरिजे। तव्हांखे शुरू में मूंखे चयो अदब शाइरी म्यूज़िक ने वरी मां जेकॾहिं पुछणु चाहींदुसि, ज़ाहिर ॿुधंदा त हूंदो न, कहिड़ो माण्हू अहिड़ो आहे नेचुरली जेको म्यूज़िक सां लगाव न रखे, जेको बुक्स ऐं लिटरेचर ऐं ख़ासि तौर ते जेका अव्हांजी फील्ड हुजे, पोइ तव्हां ॿुधंदासीं कोन खणी, पर तव्हां म्यूज़िक सां लगाव त हूंदो ज़रूरु। ॿुधण जी आदत आई। अच्छा, कंहिंखे पसंदि आहे? सॉफ्ट म्यूज़िक मूंखे सुठो लॻंदो आहे। सरमत सिंधी जेको हूंदो हुयो मुंहिंजो फेवरेट सिंगर। ॿुधण जी आदत आई, मतलब ॿुधण सही आहे। हां, ॿुधण जी पहिरीं ॿुधायो त माना ॿुधाइणो न आहे, ॿुधण जी आदत आई। ॿुधण जी आदत आई। सॉफ्ट म्यूज़िक हिकिड़ो हूंदो आहे न हर वक़्तु, मतिलबु म्यूज़िक पॉप म्यूज़िक ही गोड़ शोर इहो मूंखे न वणंदो आहे। सॉफ्ट म्यूज़िक सुठो लॻंदो आहे। ऐं शाइरी में जेके अचूं या फिक्शन में? शाइरी में शेख अयास ऐं शाह साहब त हाणे ऑल टाइम फेवरेट आहिनि, सभिनी जा फेवरेट आहिनि। ऐं उन खां पोइ पंहिंजा जेके हाणे वारा शाइर आहिनि, उन में बि इलाही सुठा असांजा शाइर आहिनि, ॿ टे आहिनि जेके मां ॿुधी सघां थी भई नाला ज़हन में नथा अचनि पिया। अच्छा, जेका पोइ इहो म्यूज़िक अॼुकल्ह भला जेको थिए पियो, असां उन ते बि काफ़ी पुछंदा आहियूं, लॻाइनि त कोई महन जो वाड़ो थो कोड़े, कोई चांहि जो मवाली थो थी वञे, कोई चिंची थो हलाए। इहो जेको म्यूज़िक अची वियो आहे सिंधी, ऐं ॿियूं जेको असां धुनूं चोरी करे असांजा सिंगर ॻाइनि पिया था, इनखे कीअं था ॾिसो? मां इन ते जेतिरो क्रिटिसाइज़ कयो आहे, मूंखे लॻे थो की म्यूज़िक शाइर ऐं सिंगर्स जेके असांजा आहिनि उहे मुंहिंजे ख़िलाफ़ु बग़ावत न करे सघनि। ॾिसो, मां वरी उहा साॻी ॻाल्हि कंदमि। शुरू में त असां कुझु इनखे करे वियासीं, हज़म करे वियासीं, त हलो ठीकु आहे, शुरूआति आहे, हीअं आहे। असांखे पंहिंजी शाइरी जो जेको मयार आहे उहो असांजो उन सां मैच नथो करे, असांजे कल्चर सां मैच नथो करे। असांजो जेको कल्चर आहे हिकिड़ी हूंदी आहे न हिकिड़ी शइ, असां सूफ़ीज़म वारो कल्चर रखूं था, असां वटि शाह साईं जूं जेके शाइरियूं आहिनि उहे असांजे कल्चर सां बिल्कुलु मैच नथियूं कनि, जेके अॼुकल्ह हलनि थियूं। ऐं ॿियो जेको असांजी जेको धुनूं हर वक़्तु चोरी करे, होॾां गानो आयो न आहे ऐं हेॾां बिस्मिल्लाह हली थी वियो सॼो कुझु, त असांखे पंहिंजा केसिताईं कंदासीं? शुरू में ठीकु आहे, पर केसिताईं कंदासीं? असांखे पंहिंजी धुनूं ठाहिणु खपनि। सिंधी म्यूज़िक इलाही रिच म्यूज़िक हुयो, जिते उस्ताद मोहम्मद यूसुफ हुयो, इलाही वॾा वॾा मोहम्मद जुमन खां वठी माई भागी खां वठी, मतिलबु हिकु हिकु जॻह ते असांजो जेको म्यूज़िक हुयो इलाही स्ट्रॉन्ग हुयो। ऐं जलाल चांद जो वरी हिकिड़ी ॿी शइ खणी आयो, जंहिं मतिलबु उहो जेको पब्लिक में तव्हां ॾिसो मास चऊंसि खणी आम रूट्स हुनजा अॼु बि जॾहिं माण्हू ॿुधे थो त वाक़ई कॾहिं के माण्हू चवंदा त ही रुॻो ट्रैक्टरनि वारा था ॿुधनि, पर नो न, जॾहिं तव्हां भई ॿुधो था न, ॾिसो जॾहिं तव्हां मेच्योर हिकिड़ी सोच रखी करे उनखे तव्हां ॿुधो था त उहो हिकिड़ो ॿियो हिकिड़ो, पोइ उनखे उन्हनि सभिनी फॉलो कयो। सुठी ॻाल्हि आहे, फॉलो करणु खपे, पर केसिताईं? माण्हू हिकिड़ी पंहिंजी असांखे म्यूज़िक जी इंडस्ट्रीज़ खोलणु खपनि। असां ॾिसो, असांजो पाड़ेसरी मुल्क आहे, असां वटि स्टिल मां शमा कमु करे थी, शौक़ सां कमु करे थी, शौक़ सां, हू सिंगर ॻाए थो, शौक़ सां करे थो, स्टिल असां इंडस्ट्री न ठाहे सघिया आहियूं। असांखे हाणे पंहिंजे हिन मतिलबु जेको मीडिया आहे उनखे इंडस्ट्री ठाहिणु खपे, ऐं उन इंडस्ट्री ठाहिण जे लाइ असांखे सुठा सुठा असांखे इदारा ठाहिणु घुरिजनि। असां सिर्फ़ु उन्हनि ते ब्लेम त कयूं था,
पर अच्छा असां उन्हनि खे उहे फैसिलिटीज़ बि ॾिनियूं आहिनि या न, इहो बि त सोचूं न। अच्छा तकिड़ो टाइम असां बार बार चवंदा कचो असां वटि अॼुकल्ह ईअं थियो हर ॿी जेका एक्टर आहे या मॉडल आहे उहा सिंगिंग में बि अची वई आहे, इन खे कीअं सुठी ॻाल्हि अचणु खपे, पर उन्हनि में उहो मयार मूंखे नज़र अचे थो। अचणु खपे, सुठी ॻाल्हि आहे, मूंखे एतिराज़ न आहे, पर मयार। वरी साॻी ॻाल्हि आहे मयार ते अचो। सही। ॼण मां सम्झां थी मुंहिंजो आवाज़ु सुठो न आहे त मूंखे न करणु खपे। तव्हां करे मां हिन करे को तजुर्बो कयां, तानिया जो आवाज़ु सुठो आहे मे बी। हाँ बिल्कुलु सुठो। अच्छा वाइंड अप जो टाइम अची वियो आहे, वेंदे वेंदे का मैसेज। पहिरियां त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त अव्हां जी ख़ूबसूरती जो राज़ छा आहे? मेकअप में जो कमाल। अच्छा अव्हां जी का आदत अहिड़ी जेकी मूंखे इलाही वणंदी हुजे, उहे त सभई आदतूं माण्हुनि जूं पाण खे वणंदियूं आहिनि, पर पंहिंजी का अहिड़ी आदत जेकी इलाही वणंदी हुजे? हा बिल्कुलु वणंदी आहे। मुंहिंजी हिकिड़ी आदत मूंखे प्रॉब्लम्स बि कंदी आहे ऐं वणंदी बि आहे। ऐं ड्यूल कोन आहियां, पर्सनैलिटी शख़्सियत न आहियां, जेका आहियां ईअं ई आहियां। वरी जेका कॾहिं कॾहिं इहा तव्हांजे लाइ प्रॉब्लम्स बि इलाही क्रिएट कंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं बसि पाण खे कम से कम सेटिस्फाई। ठीकु आहे मुंहिंजी ड्यूल पर्सनैलिटी न आहे, जेका आहियां ईअं ई आहियां। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿी इहा ॻाल्हि फ़ाइदो बि तव्हांखे ॾिए थी, नुक़सान बि। ऐं पाण सुठी आहियां त मूंखे लॻंदो आहे त ॿियो बि सुठो आहे मूंसां, मतिलबु दुनिया बि सुठी आहे। इन टाइम में इहा शइ आहे तव्हांखे जेका आहे उहो वधीक प्रॉब्लम्स कंदी आहे। वणे थी सुठी आहे न आहे, पर ऐं असांजी नियाणियुनि खे को मैसेज? हा मां बिल्कुलु इहो चवंदसि ऐं असां हिन टॉपिक ते इलाही ॻाल्हायो बि आहे त असांजूं जेके बि हाणे असांजे, मां सिर्फ़ु नियाणियुनि खे नथी चवां, ऐं हीअ ॻाल्हि पूरे समाज खे थी चवां त हाणे असां इन मैंटलिटी मां असांखे निकिरणु घुरिजे। ऐं जे अगरि असां पंहिंजे मुआशिरे में इहा दीवार स्टिल रखंदासीं पंहिंजी भेणुनि लाइ, धीअरुनि लाइ, या उहो सिर्फ़ु पंहिंजी भेणुनि ऐं धीअरुनि लाइ नथा रखनि, उहो पंहिंजे पाण लाइ बि रखनि था, उन्हनि ते बि उहो इफेक्ट पवे थो। ऐं असांजी जेका नेक्स्ट जनरेशन आहे न, उहा बि इन सां इफेक्टेड थींदी। त असांखे हाणे ओपन माइंडेड थियणु खपे। असांखे पंहिंजी भेणुनि ते धीअरुनि ते एतमाद हुजणु खपे त हुननि खे ख़बर आहे त दुनिया में कीअं उथिणो आहे, कीअं वेहणो आहे। इन सां हू बि सुकून सां कमु करे सघनि थियूं ऐं दुनिया चेंज करे सघनि थियूं। माशाल्लाह तमामु सुठो मैसेज ऐं तमामु सुठो महसूसु थियो। थैंक यू सो मच शमा किरियो, थैंक यू सो मच। अच्छा उमेद आहे त नाज़रीन अव्हांखे बि अॼु जो प्रोग्राम इलाही पसंदि आयो हूंदो, इलाही कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो, पर नसीब था अव्हांखे छा मिलियो आहे? मूंखे ॾाढो सुठो लॻो अव्हां सां ॻाल्हि ॿोल करे। जेके अॼु जा असांजा यंग डॉक्टर हुआ पहिरियों, उन्हनि सां असांजी कचहरी थी पई, सो उन्हनि सां बि काफ़ी कचहरी सिर्फ़ु ईअं न आहे हूंदी त असीं कचहरी कयूं, पर असांजी कचहरी में कीअं लॻो भला वेंदे वेंदे ॿुधायो? बिलीव कयो ॾाढो सुठो लॻो। ऐं मां इहो जेकी ॻाल्हियूं हुयूं न उहे करणु चाहियूं पे। कुझु ॾींहंनि में चओ त हाणे असां वुमेन मार्च बि कयो, उनजे ख़िलाफ़ सां बि इलाही ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, त मां इहो करणु पियो चाहियो। ऐं तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां, मुंहिंजी दिलि जी आवाज़ जेका मां उहो ई चवण वारी आहे त असांजो शो हिकु अहिड़ो शो आहे जंहिंमें हर ॻाल्हि में का मैसेज हूंदो आहे माण्हुनि जे लाइ। ठीकु आहे, उहो फ़ैसिलो असां ॾिसंदड़ कंदासीं। सो नाज़रीन अॼु जो प्रोग्राम उमेद कयूं था असां तव्हांखे पसंदि आयो हूंदो। नंढी हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे हर दफ़े त जेके गेस्ट असीं घुरायूं उन्हनि जी हिकिड़ो त सिलेक्शन सुठी हुजे ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे अव्हांखे उन्हनि मां कुझु सिखण जे लाइ मिले। इहा कोशिशि असांजी केतिरी कामयाबु बने थी, इन जो फ़ैसिलो अव्हांखे करिणो आहे। अॼु प्रोग्राम मां असांखे ॾींदा इजाज़त। सुभाणे इंशाअल्लाह हयाती रही त वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह निगहबान।